अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स खे कीअं हो ख़ैरियत सां हो ख़ुश हो ज़िंदगियूं कीअं आहिनि ज़िंदगियुनि में छा कुछ थी रहियो आहे। अच्छा अॼु जेको सवाल ही ज़िंदगियुनि जो आहे इहो थोरो सो डिफरेंट आहे। अच्छा डिफरेंट इन तरीक़े सां आहे जेको असां पुछंदा आहियूं उन खां डिफरेंट आहे। अदरवाइज़ तव्हां सभिनी जे घरनि में इहो सवाल कॾहिं न कॾहिं ज़रूरु उथियो हूंदो, कॾहिं न कॾहिं ज़रूरु माण्हू पुछियो हूंदो। स्पेसिफिकली उहे माण्हू जेके न्यूली जेके मैरिड कपल्स आहिनि उन्हनि खां ज़रूरु माण्हू पुछंदा आहिनि त जी ज़िंदगी कीअं गुज़री रही आहे। उन ज़िंदगी में चाहे उन माण्हू जी इन्वॉल्वमेंट हुजे न हुजे, चाहे उनखे फ़र्क़ु पवंदो हुजे या न हुजे, पर ख़बर रखणु जेका आहे न उहा असां पाकिस्तानियुनि जे ब्लड में आहे। पाकिस्तानी छा आहे कि असां एशियन जे ब्लड में आहे। त अगरि को नयो रिलेशन क़ाइमु थियो आहे, का नई शइ थी आहे, का नई जॉब मिली आहे तव्हांखे, का नई तव्हांखे करियर अपॉर्चुनिटी मिली आहे, किथे तव्हां वञी रहिया आहियो, किथे तव्हां अची रहिया आहियो, इहो असांखे ख़बर हुजणु ॾाढी ज़रूरी आहे। चाहे असां तव्हांजा रिलेटिव हुजूं न हुजूं, चाहे असांखे तव्हांजे उन्हनि तमामु कमनि सां को फ़र्क़ु पए न पए, पर असांजे घर में तव्हांजो चर्चो ज़रूरु थींदो जेकॾहिं तव्हां किथे को ओड़े पाड़े में रही रहिया आहियो या पोइ तव्हां कंहिं फैमिली में उन फैमिली में रही रहिया आहियो जंहिं फैमिली जा जेके कुझु माण्हू आहिनि उहे बिल्कुलु ई डिफरेंट कमु करे रहिया आहिनि ऐं तव्हां कंहिं नए डिफरेंट ट्रैक ते तव्हां हली रहिया आहियो। त ज़रूरु असांखे इहो ख़बर हुजणु ज़रूरी हूंदो आहे। अच्छा इन सां गॾोगॾु जॾहिं तव्हां पाकिस्तानी फैमिलीज़ जी ॻाल्हि कयो था ऐं पाकिस्तानी या एशियन फैमिलीज़ जी ॻाल्हि कयो था, उते ब्रॉटअप जी ॻाल्हि कयो था, त हिकु ॿियो असां वटि कल्चर आहे त असांखे हिकु ट्रैक लाइन ॾिनो वियो आहे। असां जीअं ई ॿार जनमु वठंदो आहे त असांखे ख़बर हूंदी आहे त ठीकु आहे हिन एज में असांखे हीअं करिणो आहे, हेतिरी एज खां पोइ असांखे हीअं करिणो आहे। अच्छा हाणे किथे ओड़े पाड़े में किथे को माण्हू आहे जेके ॾाढा सुठा मार्क्स पिया वठनि त असां ते पहिरीं ज़िमेदारी आयत थी वेंदी आहे त जी सुठा मार्क्स वठणा आहिनि, छो त फलां जे पुटु ॾाढा सुठा मार्क्स वरिता या फलां जी धीउ जेका आहे हुनजी फलां जॻह ते एडमिशन थी वई, फलां खे जी स्कॉलरशिप मिली वई, त असांखे पहिरीं असांजे शोल्डर्स ते बर्डन अची वेंदो आहे त असांखे उहे तमामु जेके शयूं आहिनि उन्हनि ते किथे स्टैंड करिणो आहे। उन्हनि तमामु शयुनि खे असांखे पहिरीं डायरेक्शन ॾेखारी वेंदी आहे। हिकु सर्टन एज खां पोइ जॾहिं तव्हां स्टडीज़ करे वेंदा आहियो त हिकु सर्टन एज खां पोइ असांखे ख़बर हूंदी आहे त अच्छा जी हीअ अमाउंट तव्हांखे अर्न करिणो ई करिणो आहे, बिकॉज़ जी तव्हांजी ग़लती एतिरी आहे जो तव्हां उन फैमिली में जनमु वरितो आहे जंहिंमें सभु माण्हू या उनजे क़रीब जा जेके माण्हू आहिनि उहे सुठो अर्न कंदा आहिनि। त तव्हां ते अगेन इहा ज़िमेदारी आयत थी वेंदी आहे त तव्हांखे बि उन ई जॻह ते अची स्टैंड करिणो आहे। वरी जॾहिं ॻाल्हि मैरिटल लाइफ जी थी थिए, जॾहिं तव्हां उहो फ़ैसिलो कयो था जंहिं फ़ैसिले सां आई गेस ज़िंदगी जो सभिनी खां आसान तरीन बि, मुश्किल तरीन बि, ख़ूबसूरत बि, कॾहिं कॾहिं कुझु माण्हुनि जे लाइ न वणंदड़ बि ऐं कॾहिं कॾहिं कुझु माण्हुनि जे लाइ कामयाबी वारो बि ऐं काफ़ी सेंसिटिव हिकु रिलेशन जेको शादी जो आहे, जॾहिं तव्हां उन एज में ईंदा आहियो अगेन असां वटि डिफरेंट जॻहुनि ते डिफरेंट थॉट्स हूंदा आहिनि। असांजे कल्चर में हिकु शइ असां सभिनी जे ब्लड में आहे त असांखे ख़बर हूंदी आहे त जी असांखे अगरि पंहिंजो को लाइफ पार्टनर सिलेक्ट करिणो आहे त असांजो मोस्ट ऑफ द टाइम इहो हूंदो आहे त उहो लाइफ पार्टनर असांजे घर वारनि जे या पेरेंट्स जी मर्ज़ी जो हुजे। ऐं जेका सर्वे कई वई आहे उन में बि इहा ख़बर थी पए त तक़रीबन 80% ऑफ पाकिस्तानीज़ उहे इन ॻाल्हि ते बिलीव कंदा आहिनि त जी लाइफ पार्टनर जेको आहे उहो घर वारनि जी मर्ज़ी जो हुजे, यानी त अरेंज मैरिजिस ते असांजा 80% माण्हू बिलीव कंदा आहिनि। पर दौर जेके स्पेसिफिकली जेके शहरी एरियाज़ आहिनि उन में कुझु डिफरेंट ॾिठो वियो आहे। जेके शहरी एरियाज़ आहिनि उहे लव मैरिजिस ते बि बिलीव करणु उन्हनि शुरू करे छॾियो आहे, पर उहा लव मैरिज बि तेसि ताईं हिकु लव मैरिज या नथी थी सघे जेसि ताईं उन में अरेंज मैरिज जो एस्पेक्ट न हुजे। इहो असांजो हिकु सोसाइटल हिकु ट्रैक आहे जंहिं ते असां हलंदा आहियूं। अच्छा जॾहिं मसइलनि जी ॻाल्हि ईंदी आहे त खोड़ सारा अहिड़ा मसइला हूंदा आहिनि जेके असांखे नज़र ईंदा आहिनि ऐं कुझु मसइला जेके न नज़र ईंदा आहिनि, कुझु मसइला जेके सेक्रीफाइसिस असांखे नज़र ईंदा आहिनि। अॼु थोरो सो उन्हनि तमामु मसइलनि ते, अॼु तमामु शयुनि ते अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाइणु चाहियां थी। ऐं उन शयुनि सां गॾोगॾु जॾहिं तव्हां ॻाल्हायो था, जॾहिं तव्हां क्वेश्चन कयो था त देयर इज़ ऑलवेज़ अ रूम ऑफ सोल्यूशन। मां हमेशह हिन ॻाल्हि ते बिलीव कंदी आहियां त का बि शइ तव्हां चयो था, तव्हां ॻाल्हायो था, देयर इज़ ऑलवेज़ अ रूम ऑफ सोल्यूशन। अॼु असां उन्हनि सोल्यूशन्स ते ॻाल्हाइण वारा आहियूं त जेके माण्हू असांखे हिकु सोसाइटी में हिकु नयो ट्रेंड नज़र ईंदो आहे। ॿार जॾहिं वॾो थींदो आहे, टीन एज में ईंदो आहे, उहो ग्रो करे रहियो हूंदो आहे, देन 20s में ईंदो आहे त पंहिंजो लाइफ पार्टनर ॻोल्हे रहियो हूंदो आहे। हिकु ऑटो असांजे अंदरि न हिकु सिस्टम ठहियलु आहे, हीअ असांखे ट्रैक ख़बर आहे त असांखे हिन ई ट्रैक ते हलणो आहे। त उन ट्रैक ते ईंदे ईंदे किथे अरेंज मैरिजिस इन्वॉल्व थींदियूं आहिनि। उन सां गॾोगॾु न सिर्फ़ु असां वटि इहो थींदो आहे त असां वटि उहो अरेंज मैरिज जो एस्पेक्ट असांजी ज़िंदगी में अची वेंदो आहे, बल्कि असां पंहिंजी तमामु ज़िंदगीअ जो जेको फ़ैसिलो आहे, ज़िंदगी असांजी हूंदी आहे,
ट्रैक ते असांखे हलणो हूंदो आहे, गुज़ारणो असांखे हूंदो आहे, पर उन जा जेके फ़ैसिला आहिनि या उन जी जेका डोर आहे असां ॿियनि जे हथनि में ॾेई छॾींदा आहियूं। अॼु थोरो सो उन ते ॻाल्हाइण वारा आहियूं ऐं उन ते ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां सां गॾु हिकु टीम तशरीफ़ फरमा आहे जिन जा कुझु मेंबर्स अची चुका आहिनि, कुझु मेंबर्स अञा रस्ते में आहिनि, पहुची रहिया आहिनि। लीगल एड हिकु अहिड़ो नालो आहे जंहिंखां तव्हां ऐं मां बख़ूबी वाक़िफ़ आहियूं। हिकु प्राइवेट ऐं गवर्नमेंट हिकु पार्टनरशिप ते हिकु प्रोजेक्ट ठहियलु आहे जेको असांजे काफ़ी माण्हुनि खे काफ़िनि जॻहियुनि ते काफ़िनि तरीक़े सां हेल्प आउट करे रहियो आहे। अॼु असां पंहिंजो प्रोग्राम उन्हनि जे तावन सां बि करे रहिया आहियूं, गॾोगॾु उन्हनि जूं जेके सर्विसिस आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं, जंहिंमें हिकु वॾो क्वेश्चन असांजे जेके असांजा डोमेस्टिक वायलेंस जा जेके इशूज़ हूंदा आहिनि उन जो बि ईंदो आहे, जंहिंमें असांजा फैमिली मैटर्स जेके आहिनि उहे ॾाढी हद ताईं इन्वॉल्व थींदा आहिनि। अॼु लीगल एड सोसाइटी जा मेंबर असां गॾु कया आहिनि तव्हां सभिनी जे लाइ, तव्हांजे क्वेश्चन जा आंसर ॾियण जे लाइ। सो अॼु पंहिंजे प्रोग्राम में कुझु ॻाल्हियूं उहे रखंदासीं जेके शायदि किथे तव्हां कुंड में किथे तव्हां हुजो, जंहिंजे जेके तव्हांजा असांजा जेके प्रोग्राम में तव्हां अल्फाज़ ॿुधो तव्हांजी ज़िंदगी में शायदि का तब्दीली आणे सघनि या हिकु हेल्प जो या हिकु ज़िंदगी में हिकु रोशनी जो नयो रस्तो तव्हांखे असांजे प्रोग्राम जे थ्रू मिली सघे। प्रोग्राम में असां सां गॾु हाशिम भाई गॾु हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ज़बरदस्त। ज़िंदगी ठीकु आहे? शुक्र है। तव्हांखे का एडवाइस त न खपे? बिल्कुल भी न। सोचे वठो हाशिम भाई, सोचे वठो। न एडवाइस जेको आहे सो वठण जो जेको ज़मानो हुयो उहो गुज़री वियो, हाणे असां ॾींदा आहियूं, हाणे असां एक्सपीरियंस हाणे सॉल्टो ॾींदा आहियूं। हा, ऐं ईंदा आहिनि माण्हू इन ई करे की कुझु असांखे ॿुधायो। हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। पर जी अॼु असां एक्चुअली असां त एडवाइस पनि ॾींदा ई रहंदा आहियूं, पर असां अॼु एक्चुअली प्रोफेशनल्स विहारिया आहिनि जेके तव्हांखे एडवाइस ॾींदा। अच्छा जी, असां सां गॾु जीअं लीगल एड सोसाइटी जी असां ॻाल्हि कई, उन जा हिकु एडवाइस सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। ही हिकु अहिड़ो तव्हांखे नंबर ॾियनि था, कॉल नंबर ॾियनि था जंहिंखे तव्हां केॾीमहिल बि डायल करे सघो था। आई गेस 9 to 5 हिननि जी टाइमिंग आहे। आफ्टर दैट तव्हां जेके कॉल्स आहिनि, तव्हांजूं कंप्लेंट्स आहिनि, तव्हांजा इशूज़ आहिनि, उन्हनि खे रिकॉर्ड कंदा आहिनि। वेरी नेक्स्ट डे फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग तव्हांखे उहो कॉल बैक ईंदी आहे ऐं तव्हांजे इशू जे लाइ न सिर्फ़ु तव्हांखे एडवाइस ॾींदा आहिनि बट येस काफ़िनि जॻहियुनि ते तव्हांखे लीगल सर्विसिस बि मिली सघनि थियूं ऐं फ्री ऑफ कॉस्ट मिली सघनि थो। हिकु एडवाइज़र सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, एडवोकेट मुर्तज़ा अहमद आहिनि जेके सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? जी बिल्कुल। ज़िंदगी कीअं आहे मुर्तज़ा साहब? जी अल्हम्दुलिल्लाह, शुक्र सही थी हले। माशाल्लाह माशाल्लाह। किथे हली रही आहे? कीअं कंहिं जॻहुनि ते हली रही आहे? छा स्केड्यूल हली रहियो आहे अॼुकल्ह ज़िंदगी जो? स्केड्यूल त इहो ई आहे, घर खां ऑफिस, वरी वापसि घर, वरी कुझु पर्सनल एक्टिविटीज़ आहिनि। हा, ऑफिस आवर्स खां पोइ बस ज़िंदगी सुठी थी हले। माशाल्लाह ज़िंदगी सुठी थी हले। अच्छा, असांजी ज़िंदगी ख़तम ई थी वेंदी आहे न, त घर खां पोइ ऑफिस खां पोइ टाइम ई छा बचंदो आहे न? टाइम थोरो बचंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जेके सैटरडे संडेज़ हूंदा आहिनि उहे वरी पोइ घर वारनि जा ऐं घर वारियुनि जा कम हूंदा आहिनि, रिमेनिंग वर्क्स हूंदा आहिनि, उहे कंप्लीट करणा हूंदा आहिनि। बिल्कुलु। यू आर मैरिड राइट? जी। अॼु तव्हांजी अॼु सुठा सुठा अल्फाज़ असां प्रोग्राम में असां इस्तेमालु करण वारा आहियूं, ठीकु आहे? उन ज़ाहिर आहे घरवारी जे कमु ॿियो केरु कंदो? असां ई कंदासीं, ॿियो केरु कंदो? अच्छा जी, हिकु मेंबर सां गॾु आहिनि इंशाल्लाह थोरी देरि में। हिकु ॿी मेंबर आहे लीगल एडवाइस सोसाइटी जी जेका असांखे थोरी देरि में जॉइन कंदी। गॾोगॾु प्रोग्राम में जिथे असां इहे ॻाल्हियूं कयूं था उते हिकु डिप्रेशन वारो फेज़ असां सभिनी जे अंदरि किथे न किथे हूंदो आहे, उहो केॾीमहिल बि जाॻी वेंदो आहे। त उन डिप्रेशन खे घटि करण जे लाइ, उन स्ट्रेस खे घटि करण जे लाइ इन्हनि तमामु ॻाल्हियुनि में जेको असांखे स्ट्रेस, थोरो घणो स्ट्रेस ऑब्वियसली जॾहिं तव्हां कुझु तल्ख़ हक़ीक़तुनि जी ॻाल्हि कंदा आहियो त कॾहिं कॾहिं तव्हांखे उहे तल्ख़ हक़ीक़तूं डिस्टर्ब बि कंदियूं आहिनि। त असां तव्हांजे लाइ एंटरटेनमेंट जो बि ज़रियो पंहिंजे प्रोग्राम में खणी आया आहियूं। असां सां गॾु हिकु ॾाढी ज़बरदस्त आवाज़, हिकु ॾाढो ज़बरदस्त सिंगर सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, अलाह ॾिनो मलिक साहिब जेके सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं हो? ख़ैरियत सां हो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक। ज़िंदगी कीअं है अलाह साहब? शुक्र अल्लाह जा लख एहसान। माशाल्लाह माशाल्लाह। कीअं गुज़री रही है? किथे गुज़री रही है? अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे ॻोठनि में बहराड़ी जा माण्हू पंहिंजे ॻोठनि में गुज़रे थी ज़िंदगी। हींअर त ब्लेसिंग आहे ॻोठनि जी ज़िंदगी। अल्हम्दुलिल्लाह। शहरनि जो हाल ॾिसी कराची उन्हनि लिस्ट में आहे जेके टॉप ऑफ द लिस्ट आहिनि, जिनखे पोल्यूशन जे हिसाब सां वर्स्ट सिटी करार ॾिनो वियो आहे। त असां उन पॉल्यूटेड असां जॻह ते रहंदा आहियूं, त मूंखे त लॻे थो ब्लेसिंग आहे ॻोठनि में रहणु। साफ़ सुथरी हवा, साफ़ सुथरो पाणी, अल्लाह जा एहसान बिल्कुलु आहे। साफ़ सुथरो माहौल आहे। हिते शौक़ सां ईंदा आहियूं घुमण फिरण। जीअं प्रोग्राम थियो, प्रोग्राम जे हवाले सां दोस्त भाइर जेके चवनि था बाबा ही तूं प्रोग्राम हिते पंहिंजे
यानी धरती टीवी जो जेको शौक़ु हुयो मूंखे बि अलासी उहो मुंहिंजो बि पूरो कयो आहे। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा जी, ही ॻाल्हियुनि जो सिलसिलो त इंशाल्लाह हलंदो ई रहंदो, पर अॼु असां जंहिं टॉपिक ते ॻाल्हाइण वारा आहियूं, जंहिं मसइलनि ते ॻाल्हाइण वारा आहियूं, उनजी का एडवाइस पहिरीं खपे? असां चाहियूं त पंहिंजे माण्हुनि जो सवाल पहिरीं खणी अचो। बसि तव्हांजी दुआ खपे असांखे दुआऊं घणियूं आहिनि तव्हां। अल्लाह जी तव्हांखे हमेशह सुखी ऐं आबाद रखे, तव्हां सां गॾु जुड़ियल माण्हुनि खे बि, रुगो तव्हांखे न, तव्हां सां गॾु जुड़ियल माण्हुनि खे बि। अच्छा जी, सभिनी खां पहिरीं वकील साहब तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि, ऐं लीगल एड सोसाइटी जेसि ताईं तव्हां बिकॉज़ ज़ाहिरा सर्व कयो था ऐं असांजे माण्हुनि जे लाइ टाइम कढो था, इन सोसाइटी जे बारे में असां त नाज़रीन खे ॿुधायो, पर मां चाहियां थी त हिन ऑर्गेनाइज़ेशन जे बारे में, हिन फाउंडेशन जे बारे में तव्हांजे लफ़्ज़नि ताईं, तव्हांजे लफ़्ज़नि सां नाज़रीन ताईं कुझु ॻाल्हियूं पहुचनि। जी अच्छा, असांजो जेको डिपार्टमेंट जो लीगल एड सोसाइटी जेको आहे उन्हनि जे तरफ़ां ठहियल आहे जस्टिस रिटायर आरिफ खिलजी ऐं जस्टिस नासिर असलम ज़ाहिर जे तरफ़ां। असांजो मक़सदु इहो आहे त जेकी माण्हू अहिड़ा आहिनि, ग़रीब आहिनि, ऐं उहे एक्सेस नथा करे सघनि, कंहिं वकील सां मिली नथा सघनि, अदालतुनि में वञी नथा सघनि, त असांजो नंबर टोल फ्री नंबर ॾिनल आहे 0800 70806, त उहे उन्हनि ते कॉल करे सघनि था 9 खां 5 जे दरमियान। पंहिंजो जेको बि मैटर आहे ईज़िली पंहिंजो मैटर पाण डिस्कस कनि पंहिंजे एडवाइज़र सां। जेकॾहिं उन्हनि खे इहो बि लॻे थो त एडवाइज़र सां सेटिस्फाई न आहिनि, जीअं कुझु अहिड़ा केसिस हूंदा आहिनि, लेडीज़ चवंदियूं आहिनि त असां जेको आहे जेंट्स सां मतिलबु मुतमइन आहियूं ॻाल्हाए, त असां उन ट्रांसफर करे छॾींदा आहियूं, त तव्हां जेको आहे न लेडीज़ सां ॻाल्हायो ऐं पंहिंजो मैटर जेको आहे डिस्क्लोज़ कयो, त उहे आराम सां बग़ैर कंहिं झिझक जे कॉन्फिडेंशियली पंहिंजो मैटर डिस्कस करे सघनि था, लीगल एडवाइस वठी था सघनि। पोइ कहिड़ो बि मैटर हुजे, पाकिस्तान जो सां रिलेटेड कोई बि लॉ हुजे, उन ते एडवाइस करे था सघनि। मर्द आहे, औरत आहे, ॿार आहिनि, जेको बि आहे ॿार बि ओके, ॿार बि कॉल करे सघनि था। स्टडीज़ इशूज़ हूंदा आहिनि त उहे बि कॉल कंदा आहिनि। अरे ज़बरदस्त, ये तो असांजा ॿार स्टडीज़ जे लाइ एतिरा सीरियस आहिनि। जी जी बिल्कुलु, असां हरूभरू सां बदनाम कंदा आहियूं पंहिंजे ॿार, अॼोके ॿार खे, कहिड़ा ॿार सीरियस आहिनि। अच्छा, पर एक्चुअली इहे चवण जे लाइ ज़िंदगी जा ॾाढा नंढा नंढा मसइला आहिनि, पर इहे जेके नंढा नंढा मसइला आहिनि, ॿारनि जिथे ॻाल्हि थिए थी, जेके नंढा नंढा मसइला आहिनि, उहे तव्हांजी ज़िंदगी खे काफ़ी हद ताईं डिफरेंट करे छॾंदा आहिनि, काफ़ी हद ताईं डिस्टर्ब बि करे छॾंदा आहिनि, काफ़ी हद ताईं ईज़ी बि करे छॾंदा आहिनि। पढ़ाई जे तव्हां मसइलनि जी ॻाल्हि कई, त उहे कहिड़ियूं शयूं आहिनि? मां ॼाणणु चाहियां थी। अॼु असां ॿिए टॉपिक ते ॻाल्हाइण वारा आहियूं, पर हमेशह जॾहिं बि मुंहिंजे मुल्क जे ॿाहिरि जी ॻाल्हि ईंदी आहे त मां ॾाढी कंसर्न हूंदी आहे, बिकॉज़ उन्हनि उहे ई आहिनि जेके सुभाणे पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट कंदा। उहे ॿारनि जूं कहिड़ियूं कॉल्स हूंदियूं आहिनि ऐं कहिड़ा इशूज़ हूंदा आहिनि पढ़ाई जा जेके ॿारनि खे फेस पिया? ॿारनि जी इन रिलेटेड कॉल्स हूंदियूं आहिनि। जीअं स्कूल्स आहिनि, प्राइवेट हिन में गवर्नमेंट स्कूल्स आहिनि, त उन्हनि में फैसिलिटीज़ अवेलेबल न हूंदियूं आहिनि उन्हनि जूं। या प्राइवेट स्कूल्स आहिनि, उन्हनि में फ़ीस जो इशू आहे। या यूनिवर्सिटी लेवल ते आहे, हुन में एजुकेशन सां कोई बि रिलेटेड केस थी अचे थो, त उन्हनि में उन्हनि खे मसइलो थिए थो स्टडी कंटिन्यू करण में। या अक्सर ईअं हूंदा आहिनि त ट्रेवलिंग में इशू थींदो आहे उन्हनि खे, गाॾी जो रेंट अदा करण में, कस्टमर्स या इहे कैलेंडर्स जेके आहिनि उन सां बदतमीज़ी कंदा आहिनि या एक्स्ट्रा क्लेम कंदा आहिनि। जीअं हिकिड़ो स्टूडेंट आहे, हुनजो जेको किरायो आहे हाफ थी वेंदो आहे, ऐं उन सां उहे रिलेटेड कॉल कंदा आहिनि त पोइ असां स्टूडेंट्स आहियूं, असांजो हाफ थी थो वञे, त बि असांखे चवंदा तव्हां कंप्लीट ॾियो। इन मामलनि ते उहे कॉल कंदा आहिनि। सही सही सही, इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जिन जे बारे में असांखे ख़बर बि हुजणु खपे, बिकॉज़ हूअं त असांखे ख़बर आहे त असां स्टूडेंट जो किरायो हूंदो आहे 50% हूंदो आहे, पर केतिरा स्टूडेंट हुनखे अवेल कंदा आहिनि, इहो बि हिकु क्वेश्चन आहे। वक़्तु ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा जी, प्रोग्राम में हिकु ॿिए महिमान असांखे जॉइन कयो आहे ऐं लीगल एड सोसाइटी जी हिकु ॿियूं मेंबर आहिनि, उते एडवाइज़र आहिनि, पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहियूं आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। परवीन खुरम साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, पाण बाय प्रोफेशन एडवोकेट आहिनि, पर लीगल एडवाइज़ सोसाइटी में हिकु एडवाइज़र तौरु कमु करे रहियूं आहिनि, पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ज़िंदगी कीअं आहे परवीन साहिबा? ज़िंदगी अल्लाह साईं जो शुक्र आहे, तमामु सुठी आहे। माशाल्लाह माशाल्लाह। की अॼुकल्ह कीअं गुज़री रही आहे? राति वरी मौसम बदिलियो आहे, कीअं गुज़री रही आहे? बदिलियो रहंदो आहे, बारिश आहे, बारिश जे करे सफ़ा थोरो सो रोडनि ते प्रॉब्लम आहे, इशू ट्रैफिक जा मसला, बाक़ी अल्लाह साईं जो शुक्र। बाक़ी ठीक है, ट्रैफिक जो मसलो बाकी ठीक है, ट्रैफिक जो मसलो। हाँ, बाकी हालात भी थोड़ा सुठा नहीं। हाँ, अच्छा, मां त अॼुकल्ह त चवनि पिया त जेके हालात आहिनि, जेतिरो
वर्स्ट जगहुनि ते वञी सघंदा हुआ उस ताईं वञी चुका आहिनि। हाणे लॻे थो त हाणे मुल्क स्टेबल थिए पियो, जेके असां वटि डॉलर स्टेबल न पियो थियो, ॿिया डिफरेंट इशूज़ हुआ, हाणे लॻे थो उहो स्टेबिलिटी जी तरफ़ वञे पियो। तव्हांखे लॻे थो ये सही आहे? न अल्लाह साईं करे कि दाल में कुछ गड़बड़ है। अल्लाह साईं करे कि स्टेबिलिटी की तरफ वञे तमामु ज़रूरी आहे पाकिस्तान लाइ, सभिनी अवाम लाइ। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। बिकॉज़ जेसि ताईं तव्हांजी करेंसी ही स्टेबल न हूंदी, चाहे उहा महांगी हुजे, सस्ती हुजे या जहिड़ी आहे उहा हुजे, पर जेसि ताईं उहा स्टेबल न हूंदी तेसि ताईं ज़ाहिर आहे वॾा प्रोजेक्ट्स था थी सघनि। हे सिर्फ़ु आम पाकिस्तानी जी ॻाल्हि कोन्हे, सॼे मुल्क जे एक्सपोर्ट ऐं इम्पोर्ट जी ॻाल्हि आहे। ऐं हिकु वॾो हिकु नंबर आहे जेको असां वटि उन ट्रेडर्स जो आहे, जेके मुल्क जी फाइनेंस में ॾाढो हेल्प आउट कंदा आहिनि। जेसि ताईं उहो स्टेबल नथो थिए ऑब्वियसली असां उन तरफ़ नथा वञी सघूं। अच्छा जी, इन सां गॾो गॾु असां सां गॾु ढोलक नवाज़ हैदर अली साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। ऐं जॾहिं हिकु ॾाढो ज़बरदस्त हिकु जेको साथ आहे उहो जुड़ी चुको आहे, त मां चाहियां थी प्रोग्राम में असां अला रिनो साहब जो आवाज़ बि रखूं। छा ख़्यालु आहे रिनो साहब, सभिनी खां पहिरीं छा शामिलु करे रहिया आहियो प्रोग्राम में? पहिरियों काफ़ी आहे अनवर साईं जी। हा, अनवर साईं जी काफ़ी ॿुधायूं था। ठीकु आहे जी, बिस्मिल्लाह कयो। ख्याल अड़ियो जिते आदम ना हो मला, नकी 14 तबक होया, नकी शम्स कमर जो स्वाव, नकी काबो हुयो, नकी किबलो हुयो, नकी हुयो पाणी अल्लाह। नकी काबो हुयो, नकी किबलो हुयो, नकी हुयो पाणी अल्लाह। अली अनवर साणी अदा वो तो केर करे पियो ॻाल्हियूं। हा सॾे सिर असांजो सूली ते चढ़ाए, सॾे सिर असांजो सूली ते चढ़ाए। मिठा मोर वो बत में मूंखे मराए, मिठा मोर मोहब्बत में मूंखे मराए। हा सॾे सिर असांजो सूली ते चढ़ाए, सॾे सिर असांजो सूली ते चढ़ाए। हलड़ का बया की दई जाम सा की नशे में नवाए, दई जाम सा की नशे में निभाए। आ सॾे सिर असांजो सूली ते चढ़ाए,
जले जी असारो तुझो निजारो अंदर बाहर तुझो निजारो आयो बिरह बारो अंदर बाहे भर के जले जी असारो करे कियो बेचा रोज घर जी जलाए करे कियो बेचा रोज घर जी जलाए आसने सिर असांजो सुलते चढ़ाई आसने सिर असांजो सुलते चढ़ाए निहारण जो ना तो सामुला तो अनवर अमाजे दिसण साण पातो निहारण जो ना तो सामुला तो अनवर अमाजे दिसण साण पातो कटारियूं हणी कात कुर्बो कुहाए कटारियूं हणी कात कुर्बो कुहाए आसने सिर असांजो सुलते चढ़ाए आसने सिर असांजो सुलते चढ़ाए मिठा मोर मोहब्बत में मूखे मराए मिठा मोर मोहब्बत में मूखे मराए आसने सिर असांजो सुलते चढ़ाए सदे सिर असांजो सुलते चढ़ाए वाह जी वाह, ज़बरदस्त 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 ऐं ज़बरदस्त अल्फाज़नि सां ज़बरदस्त अंदाज़नि सां ज़बरदस्त आवाज़ुनि सां अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम में हिकु एंटरटेनमेंट जो जेको साइड आहे उहो बि एंटर थी चुको आहे। पर प्रोग्राम खे मां वठी वञणु चाहियां थी उन ॻाल्हि जी तरफ़ उन शइ जी तरफ़ जंहिं शइ सां जंहिं ॻाल्हि सां असां प्रोग्राम जी जेका आगाज़ आहे उहा कई आहे तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि परवीन साहिबु। सभिनी खां पहिरीं त अॼु असां जंहिं शइ ते ॻाल्हाए रहिया आहियूं दैट इज़ त तव्हांजे घरनि पहिरीं त मां मैरिजिस ते अचणु चाहियां थी। हिकु सर्वे मूं पढ़ियो जंहिंजे मुताबिक़ त पाकिस्तान में जेके 80% माण्हू आहिनि उहे अरेंज मैरिजिस ते बिलीव कंदा आहिनि। असांखे इहो चयो थो वञे त जी डाइवोर्स जो जेको रेट आहे उहो इन लाइ वधी रहियो आहे त माण्हू लव मैरिजिस करे रहिया आहिनि। छा आहे त ॿ शयूं छो अची रहियूं आहिनि? असल में मसलो इहो आहे की इन टाइम ते फाइनेंशियली क्राइसिस एॾा वधी था विया आहिनि जिन जे करे वधीक डिवोर्स थींदी आहे। जॾहिं छोकिरी शादी करे अचे थी त चए थी भाई मूंखे सभु कुझु खपे। अगरि उनजे हस्बैंड जी जेका कमाई आहे वो लिमिटेड आहे, उहो चए थी मूंखे सभु कुझु खपे, खोड़ सारियूं शयूं हर कंहिं जी ज़रूरत हूंदी आहे, मगर एडजस्टमेंट माहौल जेको ख़तमु थी वियो आहे हिन जे करे वधीक डिवोर्स जेका वधी चुकियूं आहिनि। और माशरे में मतिलबु जेका रोल आहिनि सभिनीनि जा थोरो ससुराल जे साइड तां थोरो फैमिली जो प्रेशर हूंदो आहे, इन जे करे बि वधीक घर जेका न वसी सघंदा आहिनि। हाँ बिल्कुलु, इहो बि हिकु सर्वे जेको मूं पढ़ियो उन में बि इहो त असांजी जेका मेजॉरिटी जेके डाइवोर्सिस असांखे नज़र अची रहियूं आहिनि जेके थी रहियूं आहिनि उन जो रीज़न जॉइंट फैमिली सिस्टम आहे। मुर्तज़ा साहब ईअं? जी बिल्कुलु ईअं आहे। जीअं हाणे हिकिड़ो को बि कपल आहे जेकॾहिं उहे पंहिंजूं ॻाल्हियूं सिर्फ़ु पाण ताईं रखनि ऐं थर्ड पर्सन इन्वॉल्वमेंट न हुजे उन्हनि जे अंदरि त डिवोर्स जो रेशो इलाही घटिजी वेंदो हलियो। त मतिलबु हिकिड़ी पाण पंहिंजी अंडरस्टैंडिंग उन्हनि जी सही हुजे, को मसइलो आहे डिस्प्यूट आहे पाण में वेही हल कनि, छो त डिस्प्यूट सुफ़ा थोरो हूंदो आहे, इशू कुझु बि न हूंदो आहे, बसि हुन ॻाल्हि खे टियों माण्हू अचे थो हुन ॻाल्हि खे वधाए थो छॾे ऐं उन में जेको आहे उन्हनि जी शादी ख़राबु थी थी वञे, रिश्तो ख़राबु थी वेंदो आहे, शादी ख़तमु थी वेंदी आहे, पोइ कोर्ट जा केसिस थींदा आहिनि। पोइ हाणे हिकिड़ी जॾहिं लेडी वञे थी अदालत में पंहिंजे मुड़ुस जे ख़िलाफ़ु त तव्हां यकीन कयो हुनजी अधु खां वधीक ज़िंदगी कोर्ट में गुज़री वेंदी आहे, मिलंदो कुझु न आहे, सही कोई अहिड़ो फ़ाइदो बि न आहे जेके तव्हां शादी ख़तमु कयो था या हस्बैंड आहे वाइफ आहे तव्हां कोर्ट वञो था
त तव्हांखे हिकिड़ो शॉर्ट रेमेडी मिली वञे हली त तव्हांजो जेको आहे रिश्तो बची सघे त उहो बहितरु आहे। सही पंहिंजो रिश्तो बचाईंदो वधीक बहितरु हूंदो आहे। जेकॾहिं थर्ड पर्सन इन्वॉल्वमेंट न हूंदी त पोइ रिश्तो ख़राब बि न थींदो। न थींदो। ऐं प्लस आई गेस हिकु ॿी शइ जेका ॾाढी स्ट्रॉन्गली जंहिं ते माण्हू बिलीव कनि था त असां वटि हिकु लेवल जेको पेशेंस जो हूंदो हो या एब्ज़ॉर्ब करण जो हूंदो हो, उहो लेवल हाणे असां वटि ऑब्वियसली माण्हुनि में नथो नज़र अचे जेको पहिरीं नज़र ईंदो हो। पहिरीं अगरि तव्हांजी फैमिली मां ॿिन्ही जी मदर्स मां का बि मदर का ॻाल्हि चए थी, ॿिन्ही जी सिस्टर्स मां का बि सिस्टर का ॻाल्हि थिए थी त माण्हू हुनखे एब्ज़ॉर्ब करे वेंदा। हाणे ईगो जो बि असां मसइलो ठाहे छॾियो आहे त जी हे असांखे छो चई रहिया आहिनि, हे असांखे छो डिक्टेट करे रहिया आहिनि। इहो अगेन हिकु रिलेशन्स में हिकु गैप चइजे, हिकु बैरियर चइजे, उहो बि ॾाढो स्ट्रॉन्गली थींदो पियो वञे। ऐं हींअर ताईं त वरी बि असांखे सिस्टम नज़र अचे थो पाकिस्तान में, बिकॉज़ ऑब्वियसली असांजो कल्चरल हिकु सिस्टम आहे जेको असांखे नज़र ईंदो आहे। ऐं अॻियां आहिस्ता आहिस्ता मूंखे लॻे थो न सिर्फ़ु हाणे शहरनि में ॻोठनि में बि इहो रिवाजु अचणु शुरू थी वियो आहे त तव्हां सेपरेट अगरि तव्हां घर न आहे त एटलीस्ट सेपरेट रूम सेपरेट किचन तव्हां उनखे प्रोवाइड कयो था। इहो सिस्टम अच्छा जेको थिए थो छो थिए थो, छा रिज़ल्ट अचनि था, उहो त अलॻि ॻाल्हि आहे। तव्हां ॿिन्ही जी राय हिन में छा आहे? तव्हांखे छा थो लॻे जॉइंट फैमिली सिस्टम सही आहे कि जेको हिकु सेपरेट फैमिली जो जेको सिस्टम आहे उहो वधीक सुठो आहे? मुंहिंजो त इहो ख़्यालु आहे कि अगरि जॉइंट फैमिली बि आहे त उनमें एतिरी स्पेस हुजे जेका ज़ाल आहे उहो पंहिंजी मर्ज़ी सां सास 99.9% असांखे कोन मिलंदी आहे, कोन मिलंदी आहे। इन जा करे त पोइ सेपरेट अगरि मुंहिंजी पर्सनल लाइफ में सभिनी इंटरफेयर न करनि त उहो सिंपल जॉइंट फैमिली में बि ख़ुशि रही सघे थी। सही। अगरि सभिनी इंटरफेयर कंदा त पोइ उनजो ज़ाहिर सी उनजो राइट आहे कि उहो सेपरेट घर डिमांड करे। सही सही। तो ही जेका मसला आहिनि इन मां जेका छोकिरो हूंदो चवंदो मां भई मुंहिंजे माउ पीउ खे कोन छॾींदो, तो पर मां हीअ चवां थी कि हिकिड़ो लाइफ में बैलेंस हुजे माँ जी तरफा भी और वाइफ जी तरफा भी। सही। मुझे साहब तव्हांजो छा ख़्याल आहे? हिन में सोचे सम्झे ॻाल्हाइजो, मुझे साहब घर वञणो आहे, सोचे सम्झे ॻाल्हाइजो। अच्छा, हिन में हूंदो ईअं आहे त जीअं जॉइंट फैमिली जी ॻाल्हि लॻियो न। जी जी, जॉइंट फैमिली सही आहे तव्हांजे हिसाब सां कि सेपरेट रहणु सही आहे? सेपरेट रहणु इलाही हद ताईं बहितरु आहे, छो त जेकॾहिं जॉइंट फैमिली में रहनि था त हाणे उते वालदा चवे थी त मां सॼी ज़िंदगी हिनखे पालियो ऐं हे ग़ुलामी करे थो पंहिंजी ज़ाल जी। ऐं वरी जेकॾहिं उहो पंहिंजी वालदा ॾे ख़्यालु करे थो मुड़ुस हुनजो त वरी ज़ाल जो इहो आहे त जेकॾहिं मां सां शादी कई थी ऐं ध्यानु होॾे आहे हिनजो। ऐं वरी पोइ वॾनि खे बि थोरो हिन में सोचणु घुरिजे त जेकॾहिं हुननि जी शादी थी आहे त हुननि खे थोरो स्पेस ॾियनि ऐं हुननि जो को मामिलो अहिड़ो थिए थो या मुड़ुस पंहिंजी ज़ाल जो ख़्यालु करे थो त हुनजी ज़िमेदारी आहे ख़्यालु करणु, त हुनजी ज़िमेदारी पंहिंजी ज़ाल जो ख़्यालु करे, पंहिंजी वालदा जो ख़्यालु करे। त इन्हनि माइनर शयुनि ते हाणे इहो कोई इशू न आहे त जेकॾहिं उहो ज़ाल जो ख़्यालु करे थो, वालदा जो ख़्यालु करे थो, जेकॾहिं कंहिंखे बुरो लॻे थो त हिनखे इग्नोर करे छॾिजे त उहो बहितरु आहे। पर इन्हनि मामलनि ते रिश्ता ख़राब थी वेंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं तव्हां जीअं चयो त इहो को वॾो इशू कोन्हे, असां वटि मसइलो इहो आहे त असां नंढनि इशूज़ खे असां वॾा इशू, नंढनि प्रॉब्लम्स खे मुंहिंजे ख़्याल में असां वॾा इशूज़ ठाहे छॾिया आहिनि। ऐं हर ज़िंदगी में प्रॉब्लम हूंदो आहे, ज़िंदगी जे हर पहलू में प्रॉब्लम हूंदो आहे, न सिर्फ़ु तव्हांजी मैरिड लाइफ में, अदरवाइज़ बि त ज़िंदगी जे कंहिं बि जॻह ते वञो तव्हांखे उते इशूज़ मिलंदा आहिनि, तव्हांखे प्रॉब्लम्स मिलंदियूं आहिनि, पर तव्हां उन प्रॉब्लम्स सां गॾु कोन हलंदा आहियो बल्कि उन्हनि खे सॉल्व कंदा आहियो या दरगुज़र कंदा आहियो ऐं तव्हां मूव ऑन कंदा आहियो। पर हीअ रिलेशन में असां किथे उनखे स्टोर कंदा वेंदा आहियूं ऐं जॾहिं असांखे मौक़ो मिलंदो आहे त सभु उहे पंहिंजो जेको बैगेज आहे न उहो कढी साम्हूं वारे खे ॿुधाइणु शुरू करे छॾंदा आहियूं। अच्छा, हिते जॾहिं हिकु ॻाल्हि जेका मूंखे बि ॾाढी शॉकिंग लॻी त अॼुकल्ह असां जेको मुआशिरो ॾिसी रहिया आहियूं, जेको सराउंडिंग में पंहिंजा माण्हू ॾिसी रहिया आहिनि, उहे लव मैरिजिस ते घणो बिलीव करे रहिया आहिनि। असांजो जेको यूथ आहे उहो उन तरफ़ वञी रहियो आहे। प्लस उहे तमामु माण्हू जेके असांखे मुंहिंजी सराउंडिंग में त जेके मूंखे नज़र अचनि था उहे मेजॉरिटी उहे माण्हू आहिनि जेके लव मैरिजिस ते बिलीव कनि था। पर अॼु बि सर्वे चए थी त असांजे कल्चर में अरेंज मैरिजिस जो राज घणो आहे। छा अरेंज मैरिज या लव मैरिज ॿिन्ही मां अगरि तव्हां हिकिड़ो को बि टैगलाइन तव्हां खणो था, छा इहो स्पेसिफिक रीज़न थी सघे थो डाइवोर्सिस जो? मां ई चवां थी कि लव मैरिज जेका अगरि थींदियूं आहिनि 100% मां तो 50 to 60% डिवोर्स थींदी आहे। इन जो मसइलो इहो आहे कि एक्सपेक्टेशन हिक ॿिए सां ॾाढी हाई हूंदी हुई और बाद में जॾहिं ग्राउंड रियलिटी ते अचनि था तो सभिनी डिफरेंट थिंग्स हूंदियूं, तो इन जे करे वधीक डिवोर्स थींदियूं। तो जंहिंखे चए थी कि भाई पहले तो तव्हां मुंहिंजे साथ हीअं गॾु हलना हुआ, हीअं करणा हुआ, हाणे तो चवनि था भई एडजस्ट करो, तो मां ही एडजस्ट ना कंदमि। तो ये मसलो आहे ॿिन्हिनि साइड ते। तो अदम बर्दाश्त चांद तोड़ के ले
यही ॻाल्हि आहे कि भाई बाद मैं में तुम्हारे पता लिए चला चांदी चांद की तोड़ के कोई ले रिंग आऊंगा। भी नहीं आ रही खैर ये नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके आहिनि ये एक्चुअली घरनि जा मसइला आहिनि। अच्छा हिते हिकु ॿियो ॾाढो वॾो इशू, ॾाढो कॉमन इशू असांजी मैरिजिस में जेको नज़र अचे थो उहो शायदि असांजो एज जो बि फैक्टर आहे। असां वटि हिकु तबिको अहिड़ो आहे जेको इहो मञे थो त तव्हां 18+ या अर्ली 20s में तव्हां पंहिंजी जेका इहा लाइफ आहे इहा स्टार्ट कयो। उते असां वटि हिकु वॾो तबिको उहो बि नज़र अचे थो जेको 30s ताईं त शादी जे बारे में सोचे ई नथो, जेको करियर ओरिएंटेड माण्हू आहिनि उहे उन तरफ़ वञनि ई नथा। तव्हांखे छा थो लॻे, छा एज बि को रीज़न थी सघे थी लाइफ में प्रॉब्लम्स जे लाइ? मुर्तज़ा सर अच्छा, एज जो मां कुझु अहिड़ी फैमिलीज़ खे पर्सनली सुञाणा थो त जिन में वाइफ जी उमिरि घटि आहे न त उन्हनि जो रिश्तो ॾाढो सुठो थो हले, ऐं जेकॾहिं उनजी एज सेम आहे त पोइ उन्हनि में डिस्प्यूट थी था वञनि। उहे बि डिस्प्यूट जेकॾहिं उन्हनि खे इग्नोर कनि था त हिकिड़ी हद ताईं हूंदा आहिनि, हिकिड़ी उमिरि थींदी आहे जीअं ॿार थींदा आहिनि उन्हनि जा त उन्हनि जी ज़िम्मेदारियूं जेके आहिनि उहे कन्वर्ट थी वेंदियूं आहिनि ॿारनि ॾे, उन्हनि जो ध्यानु घणो तक़रीबन ॿारनि ॾे थींदो आहे। त उहे अक्सर कुझु समझदार माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि पंहिंजे इशूज़ खे जेको आहे उहो इग्नोर कंदा आहिनि, चवंदा आहिनि हाणे असांजी जेका ज़िंदगी हुई उहा त हिकिड़े पासे ते, हाणे ज़िंदगी आहे ॿारनि जी। त जेकॾहिं ॿारनि जे बारे में सोचिजे, इन इहा बि हक़ीक़त आहे जेकॾहिं रिश्तो ख़राबु थिए थो त औरत जो रिश्तो ख़राबु थिए थो औरत शादी करे थी छॾे, मर्द जो ख़राबु थिए थो मर्द शादी करे था छॾनि। त हाणे इन में मसइलो जेको थियो अथव न, जेकॾहिं उहे सोचनि त ज़िंदगी ख़राबु थींदी आहे ॿारनि जी, उहे डिस्टर्ब थींदा आहिनि, उनजी लाइफ सॼी डिस्टर्ब थींदी आहे। छो त उन्हनि खे एजुकेशन करणी आहे, वरी अॻिते वधिणो आहे, पढ़णो आहे, पंहिंजो कैरियर ठाहिणो आहे। त वरी जॾहिं उहे ॿार वॾा थींदा आहिनि, वरी उन्हनि जूं शादियूं थींदियूं आहिनि त उन्हनि जो बिहेवियर बि पंहिंजे वालिदेन वांगुरु हूंदो आहे। सही सही। त हे जेकॾहिं इन शइ खे थोरो सोचनि, असां जेके असां पाण में इहे सोचूं त मर्द आहे औरत आहे त हाणे ॿारनि जे लाइ थोरो मामलनि खे इग्नोर कजे जी जी। अदरवाइज आई गेस एज जो एज सच को अहिड़ो को ख़ासि नंबर कोन्हे जंहिं जे असां चऊं इशू न थींदो आहे। हा सही। पर जेकॾहिं मुड़ुस जी उमिरि घणी वॾी आहे तो वधीक बहितर ॾिठो 4 साल त मां चवंदो उहो सही बहितर आहे। सही सही। अच्छा हिते हिकु ॿी शइ जेको हिकु तव्हां ॿारनि जी ॻाल्हि कई, हिकु ॿियो फैक्टर असांखे नज़र अचे थो त न सिर्फ़ु अलाह साईं सभिनी खे सलामत रखे, पर न सिर्फ़ु डिवोर्सिस में बल्कि असां वटि अगरि को हिकिड़ो स्पाउस जी जेका ख़ुदा न ख़ास्ता डेथ थी वञे त ॿिए सां जेको ट्रीटमेंट आहे उहो कीअं ॾिठो वियो आहे, ऐं उन वक़्त ते जॾहिं असां लीगल एड सोसाइटी खे असां इन्वॉल्व कयूं था त उते उन स्टेज में या उन टाइम ते कहिड़ियूं उहे कॉल्स आहिनि, कहिड़ियूं उहे प्रॉब्लम्स आहिनि जेके माण्हुनि जो तव्हां रिसीव कंदा आहियो? इन्हनि खां करे पार्टीशन जे हवाले सां कॉल असां रिसीव करूं था। अगरि जॾहिं मुड़ुसु गुज़ारे वेंदो आहे त जेका फैमिली मेंबर्स आहिनि, ॿार नंढा हूंदा त चवनि था असां जेका घरवारी आहे उनजी उनखे असां न ॾियूं कुझु बि, तो हिन जे करे पोइ असां उन लाइ पार्टीशन जो सूट कंदा आहियूं। जेका वाइफ आहे उनजो राइट उनखे ॾियारींदा आहियूं, और जो बचनि जो प्रॉपर्टी राइट आहे उहो कोर्ट रिजर्व करी वेंदी आहे, वरी उन ते इंट्रस्ट ॾींदी आहे ताकी सभिनीनि जो गुज़ारो थी सघे। सही ई आहे। मगर मास्टर जी तल्ख़ हक़ीक़त इहा आहे, अगरि कोई जेका जंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वञे थो त उन्हनि जी प्रॉपर्टी में उन्हनि जो जेका शेयर आहे उनखे आसानी सां इन माशरे में न ॾींदा आहिनि। चवंदा कि भई असांजो पुटु गुज़ारे वियो, छो असां तव्हांखे हिसो ॾियूं। उन्हनि जे ॿारनि खे बि कुझु फैमिलीज़ हूंदी हुजनि चवनि थियूं कि न भई सभु कुझु असांजे ॿारनि जो आहे, जेका रहिजी विया आहिनि उनजा स्पाउस जेका आहिनि। मगर कुझु फैमिली मां 90% फैमिलियूं अहिड़ियूं हूंदियूं कि पार्टीशन जे केस ते वेंदियूं आहिनि कोर्ट। पोइ असां लीगल एड सोसाइटी ख़ुदि उनखे वकील बि ॾियारियूं था, उनजो जेका राइट आहे लीगल उन्हनि जी असां कॉल रिसीव कंदा आहियूं, पोइ असां उनखे वकील बि ॾियूं था इन सिलसिले में। पोइ सभिनी एट द लास्ट उनखे पंहिंजो जेका राइट आहे उहो सभु कुझु ॾियारे थो लीगल एड सोसाइटी। सही। इवन कुझु केसिस ते जेके मुंहिंजे साम्हूं बि मुंहिंजी सराउंडिंग में बि गुज़रिया त असां वटि हिकु अलॻि अलॻि ऑर्गेनाइज़ेशन्स जा अलॻि अलॻि रूल्स हूंदा आहिनि, त ख़ुदा न ख़ास्ता इंश्योरेंस जा अलॻि अलॻि रूल्स हूंदा आहिनि। त उन जे लाइ द वेरी नेक्स्ट डे जंहिं ॾींहुं ख़ुदा न ख़ास्ता उहो माण्हू उहो उन दुनिया में रुख़सत थी थो वञे त वेरी नेक्स्ट डे उन्हनि जा तमामु जेके भेण भाउ फैमिली मेंबर्स इवन मदर फादर बि उन ऑर्गेनाइज़ेशन में बीठा हूंदा आहिनि त जीअं असां उन वाइफ ॾांहुं न हलियो वञे, असां पहिरीं वठी छॾियूं, असां पहिरीं क्लेम कयूं। जॾहिं तव्हां लीगल थियण जी ॻाल्हि था कयो त कानून हिन में छा थो चए? अच्छा, इन में ईअं आहे जेकॾहिं मर्द आहे उनजी प्रॉपर्टी आहे उहो गुज़ारे थो वञे, उन इंतकाल थिए थो, या औरत आहे उनजो इंतकाल थिए थो, त जेको सर्वाइवल स्पाउस आहे उनजो पंहिंजो हिसो थींदो आहे। असां मोस्टली जेकी वुमेन्स आहिनि उहे ॾाढी चैलेंजिस फेस कंदियूं आहिनि इन शयुनि में। उनजी मुड़ुस जी प्रॉपर्टी आहे, उनजो जेकॾहिं ॿार आहिनि त उनजो 1/8 हिसो आहे, जेकॾहिं ॿार न आहिनि त पोइ 1/4 आहे। हाणे उनखे उहो हिसो सिर्फ़ु वठण जे लाइ एॾो वॾो हिसो न हूंदो आहे उहो,
रिमेनिंग प्रॉपर्टी तो उन्हनि वालदेन ने वेंदी आहे, उन भाउ भेण जेकी बि आहिनि उन्हनि वेंदी, ओके उन केस ते डिपेंड कंदो आहे। पर उहो एतिरो वॾो इशू न हूंदो, उन्हनि खे एतिरो हिसो वठण लाइ बि एतिरा मसइला फेस करणा पवंदा आहिनि। जेकॾहिं हाणे हिकिड़ी वुमेन आहे जेका जॉब बि नथी करे, उनजी का सोर्स ऑफ इनकम बि कान्हे, त हाणे उहा सिर्फ़ु उन्हनि खे रिक्वेस्ट करे थी सघे, हथ ॿधी थी सघे त मूंखे जेको मुंहिंजो हिसो आहे उहो ॾियो त मां पंहिंजी अॻिते ज़िंदगी खे जेको आहे कुझु आसान बणाए सघां, पंहिंजे ॿारनि जे बारे में कुझु करे सघां। त उन ते डिस्प्यूट थींदा आहिनि, त असांखे कॉल्स कंदा आहिनि, असांजो हे मसइलो आहे, असां अफोर्ड नथा करे सघूं, त लीगल एड सोसाइटी उन्हनि केसिस रिफर करे छॾींदी आहे। जेका लीगल एड सोसाइटी जी टीम आहे, त उहे उन्हनि जा केसिस जेके आहिनि उन वठंदा आहिनि, उन्हनि सां मीटिंग कंदा आहिनि, पोइ उन्हनि केस फाइल कंदा आहिनि अदालतुनि में। एतिरी एसि ताईं माना उनजी लिटिगेशन हलंदी आहे जो उन्हनि जो मसइलो हल थी वञे हलियो। सही। ऐं छा इहो कंप्लीटली फ्री ऑफ कॉस्ट थींदो आहे? फ्री ऑफ कॉस्ट थींदो आहे, हिन ते को चार्जिस न आहे, कोर्ट फीस न आहे, सर्विस चार्जिस इन ते न हूंदियूं आहिनि, या वकीली का फीस आहे उन में को चार्जिस न आहे, बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट आहे इहो। सही। अच्छा, असां जिन केसिस जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, असां उन्हनि केसिस जी ॻाल्हि करे रहिया आहियूं जेके इमीडिएट माण्हुनि सां गॾु प्रॉब्लम्स थींदा आहिनि। कहिड़ा ॿिया उहे केसिस आहिनि जिन जी सर्विसिस लीगल एड सोसाइटी कंप्लीटली फ्री ऑफ कॉस्ट ॾेई रही आहे? इन से गॾु जेका ॿारनि जी मेंटेनेंस आहे, अॻिते घणा ई मुड़ुस अहिड़ा हूंदा आहिनि जेके मेंटेन नथा करनि, वाइफ के भी आहिनि ॿारनि खे, तो मेंटेनेंस जो केस असां बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट कंदा आहियूं, टीम खे रेफर करे छॾूं था। और इनखां पोइ अगरि कोई फैमिली इशू आहे जिन में मतिलबु अगरि कोई लेडीज़ चाहे थी कि मूंखे खुला मिले, ठीकु आहे, खुला आहे, मेंटेनेंस आहे, उनजो जहेज़ आहे, उनजो हक़ महर आहे, ईच एंड एवरीथिंग लाइ असां वकील ॾींदा आहियूं। असां पंहिंजी टीम खे रेफर कंदा आहियूं जॾहिं असां कॉल रिसीव कंदा आहियूं त पोइ असांजी टीम बाक़ाइदा उन्हनि खे घुराए थी ऑफिस, उन्हनि जो इंटरव्यू करे खां पोइ उन्हनि खे वकील ॾींदा आहियूं, पोइ उनजो कोर्ट में केस फाइल करूं था। ईच एंड एवरीथिंग, ना कोई सर्विस चार्जिस आहिनि, ना कोई कोर्ट फीस आहे, कुझु बि हुननि सां न वठंदा। सही। इवन के कॉपीज़ जा पैसा कुझु बि न, हिकिड़ो पेपर्स लाइ बि सभु कुझु फ्री ऑफ कॉस्ट आहे तिल ताईं उनखे उनजो डिसीजन जो जेका सर्टिफाइड कॉपी असां जॾहिं जजमेंट थी थो वञे त पोइ उनखे ॾींदा आहियूं। सही। अच्छा मुर्तज़ा साहब, केतिरा उहे मेंबर्स आहिनि? आई एम श्योर त हिकु वॾी टीम आहे जेका सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ कमु करे रही आहे। केतिरा उहो मां पंहिंजे नाज़रीन खे उन तमामु जेको एनवायरनमेंट हो, हिकु प्रोफेशनल एनवायरनमेंट आहे, उनजो हिकु इमेज पंहिंजे नाज़रीन ताईं तव्हांजे लफ़्ज़नि में पहुचाइणु चाहियां थी, त छा एनवायरनमेंट लीगल सोसाइटी जे ऑफिसिस जो रहंदो आहे ऐं केतिरो सीरियसली कंहिं कॉल खे वरितो वेंदो आहे? अच्छा, असांजो ईअं आहे, जेकॾहिं को मैटर अचे थो, कंहिंजी कॉल अचे थी, त अॻ में त असांजो कमु इहो आहे त असां उन डेटा वठंदा आहियूं, छो त इहो रिकॉर्ड मेंटेन करण लाइ त हिन बंदे जी असां वटि कॉल आई हुई, त पोइ उन खां पोइ इहो आहे त हुनजो जेको हिकिड़ो केस आहे उहो असां सबर ऐं तहमुल सां ॿुधंदा आहियूं, त पंहिंजो उहो पूरो केस डिस्क्राइब करे। पर कुझु कॉलर्स अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन खे क्वेश्चन करिणो पवंदो आहे केस सम्झण जे लाइ, त असां उन्हनि सां रिलेवेंट क्वेश्चन कंदा आहियूं त असांखे हिकिड़ो उन्हनि जो केस सम्झ में अची वञे त आख़िर उहे चाहिनि छा था। पोइ जॾहिं उनजो सॼो केस थी वेंदो आहे ऐं असांखे हुन में ज़रूरत पवंदी आहे रिसर्च करण जी, त असां 24 आवर्स उन्हनि खां टाइम वठंदा आहियूं त तव्हां 24 आवर्स ॾियो, त असां उन में रिसर्च करे कोई बि रिलेवेंट लॉ आहे, साइटेशन्स आहे, कुझु बि आहे, त असां उन्हनि खे उन ते उन हिसाब सां गाइड करे सघूं त जेको आहे उनखे प्रॉपर हिकिड़ी एडवाइस मिली सघे। त असां उन्हनि खे 24 आवर्स जे अंदरि ई तक़रीबन कॉल्स ईअं हूंदियूं आहिनि त ऑन कॉल्स एडवाइस करे छॾींदा आहियूं। कुझु अहिड़ा केसिस हूंदा आहिनि जिनमें रिसर्च जी ज़रूरत पवंदी आहे, पोइ हुन में 3 आवर्स लॻी वेंदा आहिनि, 4 आवर्स लॻी वेंदा आहिनि, या नेक्स्ट डे उन्हनि खे विदिन 24 आवर्स में कॉल करे वठंदा उनखे एडवाइस कंदा आहियूं। सही, ज़बरदस्त। अच्छा, हिकु ॿी शइ जेका मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी उहा इहा त असां वटि हिकु वॾो नंबर आहे। इनफैक्ट मूंखे लॻे थो 99% असांजा जेके माण्हू आहिनि उहे कॾहिं बि इहा कोन चाहींदा आहिनि त अच्छा जी असांजे घर जी ॻाल्हि आहे, असांजो पर्सनल मैटर आहे त फलां खे ख़बर पए या कंहिंखे ख़बर पए, या पोइ असांजूं उहे तमामु असांजा जेके मेल्स बि हाणे मूंखे लॻे थो उन नंबर में अचनि था, त असां वटि उहे माण्हू बि आहिनि जेके शायदि ख़ौफ़ज़दा हूंदा आहिनि त अगरि कंहिंखे ख़बर पइजी वई त हीअं थी वेंदो, हूअं थी वेंदो। प्लस असां वटि सोसाइटी जेको प्रेशर आहे उहो बि अलॻि हूंदो आहे त अच्छा जी असांजो घरु चाहे अंदरां कुझु बि हुजे, ॿाहिरां खां ख़ुशहाल नज़र अचे, हीउ हिकु ॿियो फैक्टर आहे। केतिरी प्राइवेसी लीगल सोसाइटी असांजे माण्हुनि जे इशूज़ में, उन्हनि जी ॻाल्हियुनि में, उन्हनि जे प्रॉब्लम्स में या उनजे सोल्यूशन्स में रखंदी आहे? अच्छा, असां जेकी कॉल्स ईंदियूं आहिनि, जेकॾहिं मर्द आहे, औरत आहे, अक्सर उन्हनि खे तक़रीबन 10% कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि
उन्हनि खे पंहिंजो नालो डिस्क्लोज़ करण में बि तकलीफ़ थींदी आहे, भउ थींदो हा, आहे जी। त ईअं न असांजी ॻाल्हि जेको आहे तव्हां वारी ॻाल्हि त ॿाहिरि निकिरी वञे हली। जो असां उन्हनि खे पोइ चवंदा आहियूं त तव्हांजो मामिलो बिल्कुलु राज़दारी सां हूंदो आहे, तव्हांजी ॻाल्हि मां सां थी ऐं बसि मां ताईं रहंदी। असांजी ॻाल्हि जेको आहे कंहिं ॿाहिरि जे माण्हू सां डिस्कस न थींदी, न ई असां डिस्क्लोज़ कंदा आहियूं उन्हनि ॻाल्हियुनि खे, न ई कॾहिं असां सोशल मीडिया ते कंहिंजो मैटर अपलोड कयो आहे, कंहिंजे नाले सां या का इंफॉर्मेशन ॾिनी आहे त उन्हनि खे इन शइ ते असां सेटिस्फाई कंदा आहियूं त तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थी वञो, तव्हांजो मामिलो बिल्कुलु राज़दारी सां रखंदासीं, तव्हां पंहिंजो मामिलो ॿुधायो बिल्कुलु फ्री थी, ईज़ी थी, त पोइ उन में जेको आहे कोई सेटिस्फाई थी वेंदा आहिनि त भाउ ठीकु आहे, असांजो जेको मामिलो आहे उहो जेको आहे सेफ हथनि में आहे, त पोइ पंहिंजो मैटर डिस्क्लोज़ कंदा आहियूं। सही। अच्छा परवीन साहिब, छा ईअं आहे त असां जीअं चई रहिया आहियूं त असां कंप्लीट प्राइवेसी रखंदा आहियूं माण्हुनि जी, छा ईअं बि मुमकिन आहे त केरु अगरि नालो उन्हनि तमामु शयुनि खां पोइ हिकु फैक्टर असांजे अंदरि हूंदो आहे न, क्वेश्चन मार्क हमेशह हूंदो आहे त यार ख़बर न आहे जे ॻाल्हि थिए पई आहे सही बि आहे या कोन सही आहे, त छा ईअं आहे त कंहिंखे अगरि एडवाइस खपे विदाउट पंहिंजी शनाख़्त कराइण जे उनखे एडवाइस मिली सघे थी? न, असल में ई मसइलो अहिड़ो आहे की असां लाज़मी अगरि हू शनाख़्त छुपाए थो त नालो कुझु बि ॿुधाए असांखे, मगर हिकिड़ो रिकॉर्ड मेंटेन करण लाइ असांजो टोटल जेका असांजा कॉलर्स असांखे ईच एंड एवरीथिंग ईंदा त की CNIC नंबर तक बि ॿुधाइनि था, एड्रेस आहे CNIC आहे, जिन्हनि खे ट्रस्ट हूंदो, अगरि ट्रस्ट कोई खे न आहे त हू मतिलबु शयूं त ॿुधाइणियूं लाज़मी आहिनि, अगरि हू नथो चाहे की मूं पंहिंजो असुलु नालो ॿुधायां त कुझु न कुझु लाज़मी ॿुधाए, त इन खां पोइ असां एडवाइस कंदा आहियूं, त ई शइ लाज़मी आहे की एडवाइस लाइ करे सभु कुझु उन्हनि खे ॿुधाइणो आहे, मगर असांजी कॉन्फिडेंशियलिटी एॾी हूंदी आहे की अगरि जेका कोई मुर्तज़ा साहब सां ॻाल्हाए थो त उहो मूंखे न आहे ख़बर की कंहिं सां ॻाल्हाए थो, कहिड़ो मैटर आहे, ओके ठीकु तो ही तमामु कॉन्फिडेंशियल हूंदो आहे, अगरि मां कोई कॉल वठी आहे त बसि ही माज़े तक आ जाए, तो ही लाज़मी आहे की कॉन्फिडेंशियलिटी असांजे कॉल सेंटर में लाज़मी आहे, कंहिंखे ख़बर न आहे की कंहिंजो कहिड़ो मसइलो आहे, मां छा के डील कयो आहे। ऐं हूअं बि जॾहिं तव्हां लीगल एडवाइस वठो था या लीगल सर्विसिस वठो था त जॾहिं तव्हां लीगल वर्ड यूज़ कयो था त उहो स्टार्ट ई तव्हांजी शनाख़्त खां थिए थो, उन CNIC खां थिए थो जेको हर पाकिस्तानी जे हथ में हूंदो आहे। वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक जी तरफ़ हलूं था ऐं वापसि अची कुझु ॿियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिलु करणियूं आहिनि, कुझु ॿिया गाना आहिनि जेके प्रोग्राम में शामिलु करणा आहिनि, पर तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा जी, हिते थोड़ी देर पहिरीं जेको नज़ारो हो उनजो मां हमेशह इन शइ ते बिलीव कंदी आहियां त असां प्रोग्राम जेको कंदा आहियूं उहो त ॾाढो ठाहे टुके हिकु ॾाढो ज़बरदस्त पैकेज हूंदो आहे जेको तव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं, पर ब्रेक में केतिरियूं सारियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके उन ते मूंखे लॻे थो अलॻि हिकु प्रोग्राम थियणु खपे जेके असांजे नाज़रीन खे उहे तमामु हक़ीक़तूं ख़बर पवणु खपनि, बिकॉज़ जॾहिं तव्हां लाइव जी ॻाल्हि कंदा आहियो त पोइ लाइव जो मतिलबु छा आहे, थोरी देरि पहिरीं कुझु थी रहियो ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां, कुझु हितां हिते बि आवाज़ अची रही, हिते बि आवाज़ अची रही, छा थी रहियो थोरो असांखे सम्झायो थोरो। कीअं आवाज़? हे जेके आवाज़ूं अची रहियूं थोरी देरि पहिरीं असांखे, हा इहो छा थी रहियो? इहो त असांजे बाजे जो आवाज़ हुयो, ढोलक जो आवाज़ हुयो, ॿियो त हा आवाज़ त छा का मैचिंग थी रही हुई, का प्रैक्टिस थी रही हुई? न ईअं न, ये बड़ी दिल पे चयो वॼाइण ख़ामोशी, असांजो ख़ामोशी छो आहे ज़िंदगी में? जीअं रेसल चइबी आहे न, इन ॻाल्हि खे चइबी आहे रेसल, जीअं थोरो असां रेसल कयूं, जीअं हेॾे हेॾे असां न वञूं, थिड़ऊं न, जीअं ढोलक वारा जा उस्ताद साहिब वारा जीअं वेठा आहिनि, हा अहिड़े हिसाब असांजो सोफ़ो पको आहे, तव्हां फ़िक्र न कयो, तव्हां हेॾा होॾा न वेंदो, तव्हां हेॾा न थियणो, असां सोफ़ो पको आहे, भारी वारो आहे। छा शामिल था कयो, छा ॿुधायो था? हाणे तव्हांखे ॿुधायूं था रईस अली नवाज़ पहवार जो कलाम आहे जेको शिकारपुर जो वेठल आहे, उन जो गीत तव्हांखे ॿुधाईंदा। हा ज़बरदस्त ज़बरदस्त जी। हाय मूंखे ताना ॾे तूं मोर मिठा मजबूरी मूंखे मारियो आहे, हिन अली नवाज़ खे मयार न ॾे तोखां तोखे वसऊं कीन मूं विसारियो आहे।
तोड़े अचण जिड़े जानी मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है तोड़े अचण जिड़े जानी मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है एक पढ़ल थोरो ॿियो होश ना है वो एक पढ़ल थोरो ॿियो होश ना है तोड़े अचण जिड़े मिठा मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है तोड़े अचण जिड़े प्यारा मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है हिते मां को कैदी जड़ कैद में आया जानी कार कपड़ा मां को न थोलाया ओ हिते मां को कैदी जड़ कैद में आया जानी कार कपड़ा मां को न थोलाया तोड़े अचण जिड़े मिठा मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है तोड़े अचण जिड़े प्यारा मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है एक पढ़ल थोरो ॿियो होश ना है वो एक पढ़ल थोरो ॿियो होश ना है तोड़े अचण जिड़े जानी मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है तोड़े अचण जिड़े जानी मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है ओ सिक बि तुंहिंजी ॾाढो सतायो तोॾा बि माण्हू वञा कोन आयो ओ सिक बि तुंहिंजी ॾाढो सतायो तोॾा बि माण्हू वञा कोन आयो तोॾे अचण जिड़े जानी मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है एक पढ़ल थोरो ॿियो होश ना है रे एक पढ़ल थोरो ॿियो होश ना है तोॾे अचण जिड़े मिठा मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है तोॾे अचण जिड़े प्यारा मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है ओ अली नवाज़ खे वञ मूं ॾेखारे महावार तोखे रुॻो पियो थो सारे ओ अली नवाज़ खे वञ मूं ॾेखारे महावार तोखे रुॻो पियो थो सारे तोॾे अचण जिड़े जानी मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है एक पढ़ल थोरो ॿियो होश ना है वो हिकु पढ़ल थोरो ॿियो होश ना है तोॾे अचण जिड़े जानी मुखे वाद ना है रे मुखे वाद ना है तोॾे अचण जिड़े मिठा मुखे वाद ना है वो मुखे वाद ना है अच्छा इन खां पोइ त असां सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदासीं त जेके असांजा शाइर आहिनि जेके असांजा सिंगर आहिनि उन्हनि खे जॾहिं को मैसेज कन्वे करिणो हूंदो आहे उहे अल्फाज़नि में न करे सघंदा आहिनि त पोइ ॻाए करे छॾींदा आहिनि हाणे त हिन जो सबूत मिली वियो आहे मूंखे न न हाँ, लारीनो सबूत साहब मिले
जहिड़ो देश तहिड़ो वेस, जेकॾहिं ॿुधण वारा वरी सम्झण वारा ई ओड़ा त ॿुधण वारा ई ओड़ा हूंदा आहिनि, पोइ अहिड़े हिसाब सां असांखे करिणो ई पवंदो आहे त जीअं ख़ुशि दिलि कंहिंजी ख़ुशि थिए, दिल ख़ुशि थिए, उहो ई हिसाब रखंदा आहियूं। हा बिल्कुलु, ऐं हू बि इंसान म्यूज़िक ख़ुशी लाइ ॿुधंदो आहे हा, ख़ुशी जे लाइ ॿुधंदो आहे। बिल्कुलु 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 सही ॻाल्हि कई, जेका दिलि चवे उहा कयो, जेका जंहिंसां माण्हुनि जी दिलि ख़ुशि थिए सिर्फ़ु उहो ई कयो। अच्छा नी, थोरो प्रोग्राम जी मस्ती मज़ाक जी शयूं त हलंदियूं रहंदियूं, थोरो उन्हनि ॻाल्हियुनि जी तरफ़ वापसि अचणु चाहियां थी जिन ॻाल्हियुनि ते असां प्रोग्राम जी शुरूआत बि रखी आहे, अॼु उनजो बेस बि रखियो आहे, लीगल एड सोसाइटी जी ताबनि सां ई प्रोग्राम थी रहियो आहे ऐं उन्हनि जा एडवाइज़र्स असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अच्छा, हिते असां शादी थियण जा या मैरिजिस जा कीअं किथे प्रॉब्लम्स ते असां डिस्कस कयो। हिकु ॿियो ॾाढो इम्पॉर्टेंट फैक्टर आहे असां वटि साईं सोसाइटी में, ऐं शायदि चवणु खपे या न चवणु खपे, पर किथे असांजो हिकु कल्चर जो हिकु हिसो थींदो पियो वञे। वायलेंस, डोमेस्टिक वायलेंस जी मां ॻाल्हि करे रही आहियां। अॼु असां वटि अॼु ताईं पहिरीं त इहो दौरु असांखे ॿुधण लाइ मिलंदो ई हो, असांजी जॾहिं नानियूं ॾाॾियूं असांजी जॾहिं उन्हनि जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त इहो त दौरु असांखे मिलंदो ई हो। त पहिरीं त हिकु ट्रैक हूंदो हुओ, हिकु लाइफ जो ज़िंदगी जो गुज़ारण जो हिकु तरीक़ो हूंदो हो जंहिंमें इहा शइ हूंदी ई हूंदी हुई। अॼु उन वायलेंस खे थोरो सो एड्रेस कयो पियो वञे, अॼु उन वायलेंस जे बारे में थोरो सो ॻाल्हायो पियो वञे, पर अॼु बि असांखे उहा औरत मिले थी जेका उनखे लॻे थो त शायदि अगरि उहो वायलेंस उन सां थी रहियो आहे त शायदि ईअं ई थींदो आहे, शायदि उनखे ईअं ई हलणो आहे। तव्हां पंहिंजे जॾहिं लीगल सोसाइटी मां ॻाल्हि कयां थी, उन नज़र सां एज़ एन एडवाइज़र, एज़ एन एडवोकेट कीअं था ॾिसो सोसाइटी जे इन एस्पेक्ट खे? असल में मसइलो इहो आहे, जेका डोमेस्टिक वायलेंस पाकिस्तान जे अंदरि तक़रीबन हर शइ में घटि मां घटि जेका 70 to 80% रिपोर्ट नथा थियनि केस। असांखे कॉल मौसूल थिए थी, जेका अगरि कोई वायलेंस थिए थो पिए तो असांखे सभिनी ॿुधाए थी पई, पाचे थी कि मां अगरि इनखे रिपोर्ट कंदमि तो पोइ इन खां बाद मुंहिंजो शौहर तो मूंखे न रखंदो फैमिली मां, अगरि मां उनजे ख़िलाफ़ कोर्ट हली वई तो पोइ मुंहिंजो तो घर तबाह थी वेंदो। तो 80% जेका डोमेस्टिक वायलेंस रिपोर्ट नथो थिए, और बाक़ी जो अगरि असां वटि कोई बि शइ कॉल ईंदी आहे असां सभिनी उनखे ॿुधाईंदा आहियूं। अगरि त हू कोर्ट पिनणु चाहे थी और कार अफोर्ड नथी करे सघे तो इन मसइले में असां उनखे डोमेस्टिक वायलेंस में वकील भी प्रोवाइड कंदा आहियूं, सही, जेंडर बेस्ड वायलेंस जे थ्रू। तो मसइलो इहो आहे कि पाकिस्तान में जेका तक़रीबन जेका विलेजिस जी अगरि मां उन हवाले से ॻाल्हि करां तो असल वायलेंस जो आहे उन्हनि औरतुनि जे साथ आहे जेका विलेजिस में रहंदियूं आहिनि, उते वायलेंस जी तादाद घटी आहे। तो सभिनी नहीं सम्झंदा कि बस ही थींदो, लाज़मी आहे। मगर हाणे जेका मुआशरो तरक़ी करे रहियो आहे तो उन्हनि औरतुनि खे बि पंहिंजा राइट ख़बर पवनि था कि भई ई न आहे, कंहिंखे बि हक़ न आहे कि ही घर में मार पीट करे, चाहे मतिलबु इन लॉज हुजे या हस्बैंड हुजे, तो बि पंहिंजे लाइ राइट लाइ ॻाल्हाए थी हाणे फैमिली में कि भई हीअं न आहे। तो लीगल एड सोसाइटी जेंडर बेस्ड वायलेंस जे थ्रू बि कमु थी कये। असांखे जॾहिं कॉल मौसूल थिए थी, असांजो जेका टोल फ्री नंबर आहे 0800-70806 ते, तो असां उनखे सभिनी शइ ॿुधाईंदा आहियूं, उन्हनि जी काउंसलिंग कंदा आहियूं, उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं कि भई हिन तरीक़े सां मैटर सॉल्व थी सघे थो। सही सही। अच्छा, जिथे तव्हां वर्ड यूज़ कयो पिया जेंडर बेस्ड वायलेंस, थोरो सो मां इनखे डिस्क्राइब करणु चाहियां थी, पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थी। इन मां तव्हां छा मुराद आहे? असां छो त जंहिं असां वायलेंस जी ॻाल्हि करे रहिया आहियूं उन खां हटी करे असां जेंडर बेस ते वञूं था, त उहे कहिड़ा एस्पेक्ट आहिनि जेके तव्हांखे उन जेंडर खे स्पेसिफाई कनि था त हिन जेंडर सां ही थी रहियो आहे या हिन जेंडर सां ही थी रहियो आहे? जेंडर बेस्ड वायलेंस में जेका औरतुनि ते जेका भी ज़ुल्म थिए थो या कोई ॿार हुजनि तो ये जेंडर बेस्ड वायलेंस आहिनि। जेका अगरि असॉल्ट वग़ैरह थिए तो, रेप केसेस आहिनि, तो ये सभु कुझु वायलेंस जा आहे न। तो जेंडर बेस्ड वायलेंस जे थ्रू ये सभु चीज़ूं ईंदियूं आहिनि। जेका डोमेस्टिक वायलेंस आहे औरतुनि जे मथे, चाइल्ड मैरिज जेका थींदी आहे 18 सां जेका लेस हूंदी आहे उमिरि हुनजी, तो अगरि शादी थी वञे थी तो ये भी हिकिड़े तरह जो वायलेंस आहे। चाइल्ड मैरिज जेका आहे, बिल्कुलु बिल्कुलु, अगरि चाइल्ड मैरिज थिए थी तो उन्हनि जा बि घणा खोड़ एस्पेक्ट जेका माशरे ते ईंदा आहिनि, जिन्हनि खे सम्झ न आहे कि घर कीअं हलाइणो आहे। अगरि उनजी शादी त थी वञे तो लाज़मी छा थींदो? सही, बिल्कुलु बिल्कुलु। मां सराउंडिंग में अहिड़े लोगों खे सुञाणा थी कि मतिलबु अगरि छोकिरो या छोकिरी ॿिन्हिनि खे अक़ल न हुई जॾहिं शादी थी हुई, ठीकु आहे, शादीअ खे हाणे हुनजा तक़रीबन साल थी विया, 10 की 12, हवे ॿार बि थी विया, मगर हू पंहिंजी शादी हलाइण लाइ तयारु न आहिनि। मसइलो इहो आहे कि भई असांजी उमिरि, असां ॿार हुआ, असांखे सम्झ ई न हुई कि शादी छा आहे। तो माशरे में सभिनीनि खे ई खपे कि ॿारनि जी शादी उन टाइम ते करिजे जेका लीगल एज आहे, 18 खां पोइ।
सही सही मिनिमम मिनिमम एज आहे शादी जी, उन एज ते शादी थियणु जी हाणे त मुंहिंजे ख़्याल में जेके सर्विस अचनि पिया आहिनि जेके असांजा जेके सियाणनि जो चवणु कुझु ईअं आहे त तव्हां जेका मैरिजिस आहिनि पर उहे बि अगेन ॿ राहूं आहिनि, इट डिपेंड्स ऑन योर फैमिली या तव्हांजो कल्चर जेको बि आहे। त कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे पर मेजॉरिटी माण्हुनि जो इहो चवणु आहे त तव्हां एटलीस्ट 25+ में मैरिजिस कयो जॾहिं तव्हांजी मेच्योरिटी वारी जेका एज आहे उहा स्टार्ट थी वेंदी आहे। कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे पर अॼु बि असांजे वॾनि जो इहो बिलीव आहे त शादी जेका आहे उहा यंग एज में वधीक बहितर रहंदी आहे, जेका नंढी एज आहे उन में। ख़ैर जी उहा त तव्हांजे घर जो फ़ैसिलो आहे पर लीगली एटलीस्ट 18+ तव्हां हुजण खां पोइ हुनजे लाइ। अच्छा हिकु जॾहिं तव्हां वायलेंस जी ॻाल्हि कयो था त मुर्तज़ा साहिबु थोरो सो मां तव्हांजा अल्फाज़ बि शामिलु करणु चाहींदमि हिन ॻाल्हि में। त जॾहिं तव्हां वायलेंस जी ॻाल्हि कयो था त तव्हां वटि कहिड़ियूं कैटेगरीज़ आहिनि वायलेंस जूं जेके तव्हां असांजे नाज़रीन खे मतिलबु केॾी महिल हिकु त वायलेंस त हूअं तव्हां फिज़िकल वायलेंस त तव्हांखे ख़बर आहे त कीअं थींदी कीअं थींदी पर छा को कैटेगराइज़ थियल आहे जॾहिं तव्हां वायलेंस जी ॻाल्हि कयो था? हिन में ईअं हूंदो आहे जीअं मैडम ॻाल्हि कई फिज़िकल वायलेंस जी, तव्हां बि ॻाल्हि कई त इन खां अलावा जेको आहे मेंटल टॉर्चर आहे कंहिंखे या जेंडर बेस्ड वायलेंस आहे, कंहिं डिपार्टमेंट में का डिपार्टमेंट जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उन में कहिड़ो कमु आहे कंहिं असाइन कयो थो वञे कंहिं लेडी खे त उनखे इहो चयो थो वञे हीअ औरत आहे, हे छा करे सघंदी। या ट्रांसजेंडर आहिनि त चए यार हे ट्रांसजेंडर आहिनि, हे छा करे सघंदा। या मर्द आहे को ॿार आहे, या तव्हां फैमिली में ॾिसो जेकॾहिं औरत का चवे थी त भाउ हिन में मां कुझु घर जो ख़र्चे खे अफोर्ड करण जे लाइ मां बि का जॉब कयां त उनखे इहो चए थो वञे तूं औरत आहे, तूं कीअं ॿाहिरि जॉब करे थी सघें। त इहो बि हिकिड़े क़िस्म जो जेको आहे उन सां ज़हनी तशदुद आहे उनखे। ऐं असां सम्झंदा आहियूं जीअं असां इंटीरियर में ईअं थींदो आहे त मां तव्हांजी ॻाल्हि खे हिन में कंटिन्यू कयां जेकी तव्हां अॻ में कयूं जी जी त ईअं हूंदो आहे त हाणे चवंदा आहिनि त औरत आहे, औरत ते ज़ुल्म करणु उहो असांजो हक़ु आहे। त उनखे जेकॾहिं असां ज़ुल्म करे था चऊं, उनखे फिज़िकल वायलेंस था कयूं, मेंटल टॉर्चर था कयूं त उन में असांजो पुछण वारो कोन्हे। पर उन्हनि खे इहो ॼाणणु ज़रूरी आहे त इहो पाकिस्तान जे लॉ जे तहत हिकिड़ो क्राइम आहे। जी जेकॾहिं तव्हां जीअं हाणे थींदा आहिनि इंटीरियर में घणो करे ईअं ई थींदो आहे त चाइल्ड मैरिज थींदी आहे, अरिड़हनि खां घटि आहिनि, उहे चवंदा आहिनि अरिड़हनि खां घटि आहिनि, टाइम ते शादी कराए छॾनि जेसि ताईं हे जवान थींदा, हिननि जा ॿारनि बि तक़रीबन उन उमिरि में पुॼी ईंदा। पर उन्हनि खे इहा बि ख़बर हुजणु घुरिजे इहो बि हिकिड़ो क्राइम आहे, इन ते बि केस थींदो आहे अदालतुनि में। जंहिंजी कंप्लेन थी सघे थी, जंहिंजी पनिशमेंट आहे उहा उन्हनि खे मिली सघे थी। त इन्हनि शयुनि खां थोरो अवॉइड कनि त बहितरु आहे। ऐं जेकॾहिं का औरत आहे, जीअं मैडम चयो त कुझु अहिड़ा केसिस आहिनि रिपोर्ट न आहिनि थींदा, औरत फेस करे थी, उनखे इहो सोचणु न आहे त भाउ तव्हां डोमेस्टिक वायलेंस फेस कयो था त इहा तव्हांजी तक़दीर आहे, तव्हां कॉल कयो, असां वटि लॉ मौजूदु आहे, उन में कंप्लेन थींदी आहे। जेकॾहिं असां अफोर्ड नथा करे सघनि त असां उन्हनि जा केसिस रिफर करे था सघूं। जेकॾहिं इहो बि नथा करे सघनि त मेडिएशन बि थी सघे, ॻाल्हियुनि जे ज़रिए बि उन्हनि जो मामिलो हल थी थो सघे। वॾनि खे विहारे छॾनि, या हाई कोर्ट सर्टिफाइड मेडिएटर आहिनि, जीअं असांजो MIC ADR जो डिपार्टमेंट आहे, असां रिफर करे छॾींदा आहियूं उन्हनि जा केसिस। त उन्हनि में सर्टिफाइड मेडिएटर ॿिन्ही जी ॻाल्हियुनि ॿुधंदो आहे, चाहे त उहो उन्हनि खे ॿिन्ही खे विहारे ॿुधे या प्राइवेसी ॾिए। उन्हनि जी प्राइवेसी हूंदी आहे, हिकु ॿिए जी ॻाल्हि हिकु ॿिए सां डिस्क्लोज़ न आहे थींदी। हिकिड़ी ज़ाल ॻाल्हि कई, उहा ॻाल्हि उनजे मुड़ुस खे न ॿुधाई वेंदी आहे, बहरहाल कोशिशि ईंदी आहे उन्हनि जो मामिलो हल थी वञे। इन तरीक़े सां बि हल थी वेंदो आहे। जहाँ असांखे उन में उन्हनि खे कानूनी कार्रवाई करणी आहे, लिटिगेशन करणी आहे, त असां उन्हनि में बि केसिस रिफर करे छॾींदा आहियूं। ॿियो तव्हांजी ॻाल्हि में मां हिकिड़ी ॻाल्हि ऐड कयां जी प्लीज़, असांजी एडवाइस जे थ्रू। त जेकॾहिं असांखे को कॉल कंदो आहे एडवाइस जे लाइ, असां उन्हनि खे लॉ ॿुधाए छॾियोसीं, एडवाइस कईसीं, त असांजी उहा एडवाइस रीचेक थींदी आहे। असांजो चीफ एडवाइज़र आहे जस्टिस रिटायर आरिफ खिलजी साहिबु, उहे उन्हनि खे एडवाइस खे चेक कंदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे लॻंदो आहे त हिननि जेका एडवाइस कई आहे हिननि में 2-3 शयूं कुझु अहिड़ियूं आहिनि त उहे ऐड करणु घुरिजनि, उन्हनि खे ॿुधाइणु घुरिजे त उन्हनि खे अञा आसानी थिए, त उहे क्यूरीज़ असांखे रिफर थींदियूं आहिनि वापसि, उहे रिफर स्टेटस में अची वेंदियूं आहिनि। असां उन्हनि में जेको आहे सर सां डिस्कस कंदा आहियूं त इन में छा अञा पॉइंट्स जेके आहिनि उहे डिस्क्लोज़ कजनि, उन कॉलर्स खे गाइड कजे उन बारे में, त उहे सर असांखे ॿुधाईंदा। असां वरी उन्हनि खे कॉल बैक कंदा आहियूं, असां उन्हनि खे ॿुधाईंदा असां तव्हांजो हे मैटर हुयो, तव्हांखे असां हीअ एडवाइस कईसीं, त अञा में इनखे अञा बहितर थी सघे जे तव्हां हिनखे हिन तरीक़े सां फॉलो कयो जेको असांखे सजेस्ट कंदा आहिनि आरिफ साहब, त उहो अञा उन्हनि खे बहितर रहनुमाई मिली वेंदी आहे। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। प्लस जॾहिं असां उन्हनि औरतुनि जी ॻाल्हि कयूं पिया, जीअं तव्हां ॻाल्हि कई त असांजूं कुझु औरतूं अहिड़ियूं आहिनि जेके पंहिंजी तक़दीर सम्झी वेंदियूं आहिनि। ऐं एक्चुअली असांजी मुंहिंजे ख़्याल में असांजी जेको पाकिस्तानी या भर पासे वारी मुल्क जी बि ॻाल्हि कजे त असांजी औरतुनि जी शायदि इहो ब्लड में इहा ॻाल्हि अची वई आहे या ज़हन में इहा ॻाल्हि अची वई आहे त हीअ शायदि ईअं
ई आहे, इहो ई सिस्टम आहे, इहो ई कल्चर आहे, ईअं ई थींदो आहे। बट कॾहिं कॾहिं ज़िंदगी में तव्हांखे चेंज पाण आणणो पवंदो आहे ऐं तव्हांजे चेंज सां मुआशरा चेंज थींदा आहिनि। त अॼु उन ई चेंज जी असां हिते ॻाल्हि करे रहिया आहियूं, उन ई बैरियर जी ॻाल्हि करे रहिया आहियूं जेके कल्चर जे नाले ते अलॻि अलॻि ज़ुल्म असां ते या असांजी औरत ते थींदा आहिनि। अॼु असां उन ई बैरियर जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। जल्दी सां हिकु ब्रेक की तरफ़ हलूं था। वापसि जी कुझु ॿियूं शयूं आहिनि जेके प्रोग्राम में शामिल करणियूं आहिनि। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। अच्छा जी, मां चाहियां थी जल्दी सां अल्लाह रिनो साहब जी तरफ़ वञे। लास्ट ब्रेक आहे त लास्ट ब्रेक में असां कोशिशि कंदासीं त जनाब जी ख़ूबसूरत आवाज़ उन्हनि जे परिसारनि ताईं पहुचायूं ऐं म्यूज़िक लवर्स ताईं पहुचायूं। अल्लाह रिनो साहब, छा शामिल थी रहियो आहे? ही शहर आहे मुंहिंजो चनेसर पिताफी, मुंहिंजे ॻोठाई आहे, उन जो ई कला उहो कलाम तव्हांखे। ठीकु आहे, ठीकु आहे, बिस्मिल्लाह कयो। है तै पवाया वेस काला पावण, तै पवाया वेस काला पावण, भल जिस्म ते गल वञे ना रहवण, भल जिस्म ते गल वञे ना रहवण, तै पवाया वेस काला पावण, तै पवाया वेस काला पावण। दुख देवी या सुख देवी जी बिस्मिल्ला, दुख देवी या सुख देवी जी बिस्मिल्ला, नीह तेरे नाल में कुर्बान, नीह तेरे नाल में कुर्बान, भल जिस्म ते गल वञे ना रहवण, तै पवाया वेस काला पावण, तै पवाया वेस काला पावण। लोक चाहे सौ भली तो का करे, लोक चाहे सौ भली तो का करे, यार कोलू मुँह कदा न मटावण, यार कोलू मुँह कदा न मटावण, भल जिस्म ते गल वञे ना रहवण, तै पवाया वेस काला पावण, तै पवाया वेस काला पावण। हुण चनेसर में को कोई इनकार नहीं, हुण चनेसर में को कोई इनकार नहीं, चुमते दे तो पे को पिता पीचावण, तेरे तो पे को पिता पीचावण, भल जिस्म ते गल वञे ना रहवण, तै पवाया वेस काला पावण, तै पवाया वेस काला पावण।
वाह जी वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे तव्हां कुझु गाना अहिड़ा ॿुधंदा आहियो न त काफ़ी माण्हू अॼु त इत्तेफ़ाक़ आहे त केर बि ब्लैक कोन पाया आयो आहे न। मां सोचां अच्छा हिते कुझु ब्लैक आहे, हिते हिते थोरो सो ब्लैक आहे, अदरवाइज़ कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे न गाननि में कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि त माण्हू एकदमि सां अलर्ट थी वेंदो आहे त ओहो हे त मुंहिंजे लाइ। आई एम श्योर त असांजे व्यूवर्स में बि काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा जेके अॼु ब्लैक जिन वेयर कयो हूंदो ऐं उन्हनि जे दिलि ते बि उहा ई ॻाल्हि लॻी हूंदी। अच्छा, हिते असां खोड़ सारियूं उहे शयूं जेके असांखे टेक्निकलिटीज़ आहिनि अबाउट मैरिजिस वॉयलेंस उन जे बारे में असां ॻाल्हायो, बट मां ॾाढो बेसिक शयुनि ते वञणु चाहियां थी। अॼु मां तव्हां ॿिन्ही खे उन ई सीट ते वेहारणु चाहियां थी जेके तव्हां लीगल एड सोसाइटी जे ऑफिस ते तव्हां वेंदा आहियो, ऐं उहे एडवाइज़िस जेके शायदि उहे माण्हू बि आहिनि जेके कॉल बि न करे सघंदा आहिनि या पोइ करणु चाहींदा न आहिनि या पोइ चाहे गुमनाम थी ई कॉल कनि या ॿियो को नालो करे ई कॉल कनि, पर पंहिंजो मसइलो शायदि उहे एक्सपोज़ करे कोन सघंदा आहिनि। अॼु उन्हनि जे लाइ कुझु एडवाइज़िस मां ॾियणु चाहियां थी। असांजी सोसाइटी में असांजे कल्चर में जेके शयूं थियनि थियूं नंढियूं नंढियूं उन्हनि खे मां कोट करणु चाहियां थी। असांजी सोसाइटी बज़ाहिरनि त असांखे लॻे थो असां ॾाढो औरत खे एम्पावर करे छॾियो आहे, असां उनखे परमिशन ॾेई छॾी आहे त तव्हां CSS ऑफिसर थी वञो, असां उनखे परमिशन ॾेई छॾी आहे त तव्हां आफ्टर मैरिज आफ्टर हैविंग किड्स ऑल्सो तव्हां जॉब करे छॾियो, असां उनखे इजाज़त ॾेई छॾी आहे त तव्हां बाइक हलायो, असां इजाज़त ॾेई आहे तव्हां चंड ताईं वञो। पर जेका सर्वे आहे उहो चवणु ईअं आहे त तव्हां चाहे चंड तां थी बि अचो न पोइ बि गोल माणी तव्हांखे पचाइणी आहे। बिल्कुलु। ऐं अगरि हस्बैंड ऐं वाइफ ॿई जॉब कनि पिया त जॾहिं हस्बैंड घर अचे थो त उनखे इहो प्रेशर ॾिनो थो वञे, इहो इम्प्रेशन ॾिनो थो वञे त जीअं अच्छा उहो घर आयो आहे, उहो थकियल आहे त यार तव्हां ॿारनि खे तव्हां ॾिसी वठो। उन ई जॻह ते जॾहिं वाइफ वापसि अचे थी त उनखे चयो थो वञे त यार मतिलबु अहिड़ी बि कहिड़ी जॉब जो ॿारनि ते ध्यानु कोन्हे। इन सोसाइटी जे प्रेशर खे मां चाहियां थी त तव्हां पंहिंजे उन्हनि एडवाइज़र्स वारी सीट ते वञो ऐं तव्हां ॿई पंहिंजे सीट तां असांजे नाज़रीन खे या असांजी उन्हनि फीमेल्स खे छा एडवाइस ॾियणु चाहींदो, स्पेसिफिकली उन्हनि जी फैमिलीज़ खे? मां फैमिलीज़ खे इहा एडवाइस ॾियणु चाहींदी कि अगरि तो लेडी जेका कमु थी करे तो उन्हनि जे साथ थोरो सो सपोर्ट करणु घुरिजे, हस्बैंड खे बि कि अगरि हू सपोर्ट करे थी, फैमिली में अर्न करे थी, तो हू लाज़मी पंहिंजे लाइ तो अर्न नथी करे, घर हलाइण लाइ जो कॉन्ट्रीब्यूशन ॾिए थी, तो लाज़मी ही ॻाल्हि आहे कि मर्द के भी उनके सपोर्ट करणु घुरिजे, लाज़मी सी ॻाल्हि आहे। अगरि ॿारनि जेका औरत जा आहिनि तो मर्द जा बि साॻा आहिनि, अगरि औरत कमु थी करे तो मर्द बि कमु थो करे। बिल्कुलु। तो औरत खे बि थोरो सो रिलैक्स करण लाइ लाज़मी आहे कि फैमिली वारा उनखे सुठो इन्वायरमेंट ॾियनि, थोरो सो उनजो हथु बटाए ॾियनि, जेका इन माशरे जी तल्ख़ हक़ीक़त आहे। तव्हां वारी ॻाल्हि कि मानी गोल पचाइणी आहे, सभु कुझु तव्हांखे ज करिणो आहे। अगरि तव्हां जॉब करो था तो एक डिफरेंट शइ आहे, बाक़ी अची करे तव्हांजो मसइलो आहे, उनमें असांजो को इन्वॉल्वमेंट न आहे, है न? पूरे पाकिस्तान जो मसइलो ई आहे, मतिलबु 80-90% लेडीज़ अगरि कमु थी करे ॿाहिरि अची तो मां माशाल्लाह जजिस खे बि सुञाणंदी आहियां, हायर ऑफिसर्स खे बि सुञाणंदी जो ऑफिस तां अची करे घर में गोल मानी थी पचाए, तो ये ॻाल्हि हिकिड़ी हक़ीक़त आहे। बिल्कुलु, इहो एक्चुअली हक़ीक़त आहे, ग्राउंड रियलिटी आहे पाकिस्तान जी, ईअं ई आहे। अच्छा, उन खां पोइ जेको हिकु सेकेंड नज़रियो ॾिठो वियो आहे ऐं उन जे बारे में तव्हांजा अल्फाज़ बि पंहिंजे प्रोग्राम में रखंदमि, त असां वटि हिकु ॿियो नज़रियो ॾिठो वियो आहे त अगरि लेडी जॉब करे रही आहे त उन जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उहो सुबुह जो उथी अगरि ॿार स्कूल गोइंग आहिनि त उन्हनि खे बि रेडी करे, हस्बैंड खे बि रेडी करे, उन्हनि जा नाश्ता बि रेडी करे, उन्हनि जा लंच बि रेडी करे, वापसि अची जीअं असां गोल रोटी जी ॻाल्हि करियां उहो फेस बि रहे। इन में असांजे हस्बैंड्स खे छा एडवाइस ॾींदो मुंहिंजे साथ? अच्छा, इन में ईअं हूंदो आहे जेकॾहिं तव्हां हिनखे मैटर्स खे ॾिसो त औरत जेका आहे न हौसलेमंद घणी हूंदी आहे मर्द खां, ऐं औरत ईज़िली उन्हनि खे इन्हनि शयुनि खे मेंटेन करे वेंदी आहे त सुबुह जो उथी ऐं ॿारनि जा कमु जेके आहिनि उहे करणु, वापसि अचे वरी घर जा कमु करणु, त इन मामले में मर्द जेको आहे न उहो जेकॾहिं ईअं चइजे त थोरो वीक हूंदो आहे, कमज़ोर हूंदो आहे। उहो जेकॾहिं ऑफिस मां अचे थो त उनखे सभिनी अॻ में माइंड में इहो हूंदो आहे त मां थोरी देरि रिलैक्स करे वठां, पर औरत में इहो न हूंदो आहे। पर करणु ईअं घुरिजे जेकॾहिं मर्द आहे औरत बि आहे, ऑफिस मां ॿई अचनि था, जॉब करे अचनि था, त ध्यानु करणु घुरिजे हिक ॿिए जो। जेकॾहिं मुड़ुसु ऐं ज़ाल हिक ॿिए जो ध्यानु न कंदा त ॿाहिरियों माण्हू कोई न ईंदो ध्यानु करणु, ऐं ॿार जेकॾहिं नंढा आहिनि त उहे छा था करे सघनि, उन्हनि खे त का शइ ख़बर न आहे, उहो पंहिंजे इन्वायरमेंट खे नथा सम्झनि, हुननि खे त इहो आहे त भाउ तव्हां थकियल आहियो कुझु बि हो, उन्हनि खे न आहे ख़बर, उन्हनि खे पंहिंजी ज़िद पूरी करणी आहे। त असांजी जेकी मर्द हज़रात आहिनि या असां आहियूं, असांखे इन्हनि शयुनि में सोचणु घुरिजे त जेकॾहिं वाइफ बि अचे थी डिपार्टमेंट मां अचे थी, जॉब करे अचे थी, उहा बि उअं ई थी थकिजे जीअं असां न थकिजूं, त उनजो बि हक़ु आहे थोरी देरि रेस्ट करे। जेकॾहिं मर्द आहे उनखे अचे थो 2-3 मिंट अधु कलाकु ॿारनि खे संभाले थो
त उहो पंहिंजी ज़ाल जे मथां एहसान न कंदो आहे, उहो ॿार सही। उनजा ई आहिनि, उनजी ज़िम्मेदारी आहे। बिल्कुलु जीअं औरत जी ज़िम्मेदारी आहे घर जे मामलनि में इन्हनि में, त मर्द जी बि उहा ई ज़िम्मेदारी आहे। बिल्कुलु। जेकॾहिं असां दीनी तालीम जे तरफ़ थोरो ध्यानु ॾियूं त असांखे उन मां इहो सबक़ु बहितर मिलंदो। सही। अच्छा, उते मां थोरो सो इहो बि लफ़्ज़ रखणु चाहियां थी पंहिंजे प्रोग्राम में, त को बि कंहिं बि निकाहनामे में अगरि असां पढ़ंदा आहियूं त उन में किथे इहो लिखियलु कोन हूंदो आहे त औरत जी छा रिस्पॉन्सिबिलिटी आहे या मर्द जी छा घर जे कमकारनि में हाउस होल्ड में छा रिस्पॉन्सिबिलिटी आहे। प्लस असांजे हस्बैंड्स खे त ॾिसणु खपे मूंखे लॻे थो त असांजो जेके मदर इन लॉज़ आहिनि उनजो इन में रोल वॾो आहे त उहे पंहिंजे जेको ॿारनि जो जेको स्पेसिफिकली छोकिरनि जो आहे उहो ब्रॉटअप अहिड़ो कनि जो सुभाणे जॾहिं उन्हनि जे बिकॉज़ तव्हां या तव्हांजी नेचर आहे नी, असांजो कल्चर आहे, असांखे ॿारनि खे ब्रॉटअप ईअं कयो वियो आहे त औरत आहे त उहा ॿाहिरि बि वेंदी, पढ़ी बि ईंदी, पोइ बि भाउ खे पाणी खणी उहा पीआरींदी। असांजो ब्रॉटअप ईअं थियल आहे। असांजे ब्रॉटअप में चेंजिस हुजणु खपनि, न मुंहिंजे हिसाब न बिल्कुलु सही आहे जी। ऐं उन सां गॾोगॾु उन ब्रॉटअप जी त मां ॻाल्हि कंदमि, पर उन सां गॾोगॾु हिकु ॿी शइ असां वटि जेका नज़र आहे, असांजा हस्बैंड्स वरी बि असांखे हिते मर्द हज़रात जेके असांजा आहिनि उन्हनि में वरी बि असांखे किथे हिकु सुठो एस्पेक्ट वरी बि नज़र ईंदो आहे। हिन दौर जी मां ॻाल्हि करे रही आहियां, पर उते असांजी जेका अगेन उहा ई जेका औरत आहे, जेका पाण औरत आहे, उहा चाहे मदर इन लॉ जी शक्ल में आहे या सिस्टर इन लॉ जी शक्ल में आहे, उते उनजो रोल कुझु डिफरेंट असांखे नज़र ईंदो आहे। जॾहिं उहा वाइफ हूंदी आहे त कुझु ॿियो रोल हूंदो आहे, पर मदर इन लॉ या सिस्टर इन लॉ थी वेंदी आहे त उनजो रोल कुझु ॿियो हूंदो आहे। अच्छा, हिते असां वटि इहो बि थींदो आहे असांजी फैमिलीज़ में जॾहिं बि को अहिड़ो माण्हू घर में ईंदो आहे त वाइफ जी जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे उहा डबल थी वेंदी आहे। इन शइ में तव्हां कीअं उन्हनि नंढियुनि शयुनि खे कीअं तव्हां एडवाइस ॾींदो ऐं छा असांजे नाज़रीन खे चवंदो? थोड़ो सो घर जे कम में हथ बटायो, मतलब उनके जॾहिं वो अचे तो कम से कम अहिड़ो पीसफुल माहौल ॾियो तो भी वो भी घर में ख़ुशि थिए कि भई ही मुंहिंजो बि पाण जो घर आहे। उन्हनि जे ॿारनि खे थोड़ी सी सपोर्ट करो। अगर सिस्टर इन लॉ भी रहे थी साथ एंड मदर इन लॉ आहे तो औरत खे जेका सम्झणु घुरिजे कि भई ही भी आहे ॿाहिरि से कम थकी करे आई आहे ऑफिस से, थोड़ो सो उनके पीसफुल माहौल ॾियो, थोड़ो सो कमकार में हथ बटाए ॾियो तो घर जो माहौल सुठो रहंदो, तो हर चीज़ सुठी रहंदी। ॿार बेहतरीन तरीके से बॉटअप थींदा तो ये लाज़मी आहे। सही। तो मां ये चाहियां थी कि हर कंहिंखे थोड़ो सो कॉम्प्रोमाइज़ करणु घुरिजे अचण वारी लाइ कि भई लाज़मी आहे अगर जेका असांजो पुटु कमु करे आयो आहे तो ही भी कमु करी आयो, तो लाज़मी इन्हनि खे बि थोड़ो सो पीसफुल माहौल ॾियणु घुरिजे। तो हिननि जे करे फैमिलीज़ में अगर जिन फैमिलीज़ भी मां सुञाणा थी कि मदर इन लॉ आहिनि, अगर वो ॿारनि जो अहिड़ो सुठो ख़्यालु रखनि थियूं जीअं ॿारनि जी माउ रखे थी तो उन्हनि फैमिली में मां तमामु माशाल्लाह सुठो माहौल हुए थो। सही सही। फैमिली ख़ुशि थी ख़ुशि रहंदी आहे, बिल्कुलु इहा त एक्चुअली रियलिटी आहे। अच्छा, उते असां जेके नंढियूं एडवाइज़िस अॼु त असां प्रोग्राम जे थ्रू ॾेई रहिया आहियूं, पर आई एम श्योर तव्हांखे अहिड़ियूं कॉल्स बि रिसीव थींदियूं हूंदियूं, तव्हां अहिड़नि प्रॉब्लम्स खे तव्हां उन्हनि जा सोल्यूशन बि ॿुधाईंदा हूंदो। केतिरी क़दुरु तव्हांखे लॻे थो असां वटि का अहिड़ियूं जेके कॉल्स अचनि थियूं, केतिरी क़दुरु तव्हां कामयाबी ॾिठी आहे उन्हनि एडवाइज़िस जे मिलण खां पोइ घर जे ख़ुशहाल थियण जी, या इहे नंढा नंढा जेके प्रॉब्लम्स आहिनि, जेके डेली रूटीन जा प्रॉब्लम्स आहिनि, उनखे सॉल्व थींदे केतिरो परसेंटेज तव्हां ॾिठो आहे? अच्छा, असांजे सभिनी खां अॻु में जेका कामयाबी असां ॾिसंदा आहियूं त असांखे कॉल अचे थी, हिकिड़ो बंदो कॉल करे थो, मर्द आहे या औरत आहे, जॾहिं उहो पंहिंजो मसइलो ॿुधाए थो त उहो एतिरो परेशान हूंदो आहे त उनजे साम्हूं ईअं हूंदो आहे, अंधेरो हूंदो आहे, कुझु नज़र न हूंदो आहे, त हुन मसइले जो हल छा आहे। असां ॻाल्हि कंदो आहे, असां हुनखे मसइले जो हल ॿुधाईंदा आहियूं त 50% उहो उते मुतमइन थी ईंदो आहे, त हुनजो जेको हिकिड़ी तकलीफ़ हूंदी आहे, गम हूंदो आहे, उहो घटिजी ईंदो आहे। हलो त यार वाक़ई हिन मसइले जो हिकिड़ो हल आहे ऐं शुक्र आहे जेको मां तव्हां सां ॻाल्हायो, मां मुतमइन थी वियुसि। त असांजो जेको आहे वरी एन्युअली हिकिड़ो सर्वे थींदो आहे, त असां जेकी सॼी साल में जेकी कॉल्स ईंदियूं आहिनि, असां उन्हनि खे कॉल बैक करे पुछंदा आहियूं त तव्हांजो हे मैटर हुयो, तव्हां डिस्कस कयो हुयो, त छा तव्हांजो मसइलो हल थियो आहे, न थियो आहे, या छा स्टेटस आहे। त कुझु हुननि में ईअं हूंदा आहिनि त जिन जो मसइलो हल थी चुको हूंदो आहे, ऐं कुझु हूंदो इन्हनि में ईअं हूंदो आहे त प्रोसेस में हूंदा आहिनि, त तक़रीबन कोर्ट में केस हले थो, या कंहिं वकील सां डिस्कशन हले थी, या कंहिं थर्ड पर्सन जे थ्रू मेडिएशन जे थ्रू मसइलो हले थो पियो, त प्रोसेस में हूंदा आहिनि, कुझु हल थी वेंदा आहिनि। सो असांजा माण्हू न सिर्फ़ु कॉल कंदा आहिनि बल्कि उन्हनि मसइलनि खे सीरियसली हल करण बि चाहींदा आहिनि। जी बिल्कुलु। इन ॻाल्हि जो मतिलबु इहो निकितो आहे। अच्छा, हिकु जल्दी सां नंढी सी ॻाल्हि प्रोग्राम में मां शामिलु करणु चाहियां थी, ऐं उन खां पोइ असांखे गाने जी तरफ़ बि वञिणो आहे। त हिकु आख़िरी सुवाल, असां हींअर ताईं असां औरतुनि ते वॉयलेंस जा या औरतुनि जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते ॻाल्हायो आहे। हिकु नंढी ॻाल्हि जेका मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां, केतिरी परसेंटेज तव्हांखे लॻे थो त असां वटि मर्द हज़रातनि जा इन्हनि केसिस जे लाइ ईंदा आहिनि? मर्द सां डोमेस्टिक वायलेंस जेकॾहिं औरत करे थी त उहो शर्माईंदो आहे ॻाल्हि करण में, त उहो कॉल करे ऐं हुनखे हिकिड़ी भउ थींदो आहे त यार मां कॉल खे छा चवंदा एडवाइज़र,
त न हिनखे हिन जी ज़ाल मारे थी हाँ त हो तक़रीबन कंदा ईअं आहिनि के ॿिए पंहिंजे दोस्त खे चवंदा आहिनि त तूं जेको आहे कॉल कर छो त मां कॉल कंदुमि त मां थोरो कंफ्यूज़ थी वेंदुमि मां पंहिंजी ॻाल्हि करे न सघंदुमि हाँ त हुनजो दोस्त हूंदो आहे उहो कॉल कंदो आहे ॿुधाईंदो आहे त मुंहिंजे दोस्त सां इहे इशू आहे त उहो हिन में हुनखे लीगल एडवाइस खपे त उहो छा थो करे सघे सही त असां हुनखे कोशिशि कंदा आहियूं त हुन में एडवाइस कंदा आहियूं मेडिएशन जो थोरो मामिलो हल करे छो त लिटिगेशन में वञण जो मक़सदु इहो आहे न त केसिस थोरो रिश्ता ख़राब थी वेंदा आहिनि बिल्कुलु त ॻाल्हि जे ज़रिए मामिलो हल थी वञे त उहो बहितरु हूंदो आहे उहो बहितरु हूंदो आहे सो असां वटि असांजी सोसाइटी में असांजे कल्चर में इहे इशूज़ बि आहिनि जेके साम्हूं अचनि पिया थैंक यू सो मच जी असां गॾु हुजण जे लाइ ऐं लीगल एड सोसाइटी में हुजण जे लाइ थैंक यू सो मच असांजे तमामु जेके उहे माण्हू आहिनि जेके तव्हांखे कॉल्स कनि था एडवाइज़िस वठनि था या लीगल हेल्प वठनि था उन्हनि खे हेल्प आउट करण जे लाइ थैंक यू सो मच अच्छा जी जल्दी सां गाने जी तरफ़ हलूं था ऐं उन खां पोइ जी इनशाला वरी मुलाक़ात तव्हां सां इनशाला हिकु नए एपिसोड सां थींदी सुभाणे थींदी नयनि ॻाल्हियुनि सां गॾु थींदी नयनि गाननि सां गॾु थींदी तेसिताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु अलाह ॾिनो साहिबु छा पेश करे रहिया ये जी आहे कलाम ममता लुंड जो जेको शहर यारे जो असांजो मशहूरु शहर बि आहे भाउ बि आहे उन जो कलाम तव्हांखे ॿुधायो ठीकु आहे जी कलाम ॿुधूं था ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे अलाह हाफ़िज़ चयूं था इनशाला मुलाक़ात सुभाणे थींदी तेसिताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त अलाह हाफ़िज़ जी वो सुर छोड़न मेरी जान तू रोवण छोड़ देवा अखी करन आराम तू रोवण छोड़ देवा दिल चहे माताम रोवण किमें छोड़ देवा मन चहे माताम रोवण किमें छोड़ देवा सुर छोड़न मेरी जान तू रोवण छोड़ देवा अखी करन आराम तू रोवण छोड़ देवा मन चहे माताम रोवण किमें छोड़ देवा मन चहे माताम रोवण किमें छोड़ देवा मानू मरे दे बेकुताने अपने हो बिन चाहे बेगाने मानू मरे दे बेकुताने अपने हो बिन चाहे बेगाने सुर सगे कुसुञाण तू रोवण छोड़ देवा अखी करन आराम तू रोवण छोड़ देवा मन चहे माताम रोवण किमें छोड़ देवा दिल चहे माताम रोवण किमें छोड़ देवा सिकदे साल गुजर गए सिर दे अच्छे वाल थी गए सिकदे साल गुजर गए सिर दे अच्छे वाल थी गए प्यार देवे सर आम तू रोवण छोड़ देवा अखी करन आराम तू रोवण छोड़ देवा मन चहे माताम रोवण किमें छोड़ देवा दिल चहे माताम रोवण किमें छोड़ देवा ममता लुंड है तेरा दीवाना छोड़ दे दिल पर तू भी बहाना ममता लुंड है तेरा दीवाना छोड़ दे दिल पर
लालच है